अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं आहियो खैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि भलीकार तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर हिकु नए एपिसोड सां गॾु अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां असां अॻियां हली रहिया आहियूं असां डिफरेंट तव्हां लाइ शोज़ खणी अची रहिया आहियूं डिफरेंट टॉपिक्स तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं शोबे भाई हमेशह असां सां गॾु हूंदा आहिनि अस्सलाम वालेकुम शोबे भाई वालेकुम अस्सलाम सलाम सिंध सलाम सिंध छा हाल आहे खैरियत सां आहियो ख़ुशि आहियो शुक्र है बस ये कि कभी कभी ऐसे इत्तेफाक हो जाते हैं कि इंसान को गुजारने पड़ते हैं अपने ऊपर ये है ये इत्तेफाक तो वो कहते हैं ना कि हर किसी की ज़िंदगी में आते हैं शुभ ये जो चेन वेन जो आपने पहनी हुई है ये क्या आज गेटअप किया हुआ है आपने चेन लॉकेट और ब्रेसलेट होते हैं मेरे हाथ में हाँ लेकिन सुबह सुबह मैं लेट हो रहा था तो अपने तमाम जेवरात में उतार गया ये रह गया बस ये रह गया और ये बड़ी शिद्दत से बता रहा है कि मैं हूँ जो आपने कलर शर्ट का कलर पहना ये शिद्दत से बता रहा है कि मैं यही हूँ मैं यही एक होता है आदमी का स्टाइल ये शुरू से मेरे साथ रहा है कड़े और जो जितनी भी चीज़ें हैं हाँ जी ब्रेसलेट वगैरह ये मैं शुरू से पहनता आया हूँ और अभी तक मेरे साथ हैं ये सही और वैसे भी कहते हैं ना कि आप जो भी हैं आप जहाँ भी काम करते हैं जिन तरीक़े सां भी तव्हां कमु कयो था हिकु शइ जेका तव्हांखे हमेशह ठाहिणु खपे बजाए इन जो तव्हां फलां जे तरह तव्हां पंहिंजे पाण खे ठाहियो पंहिंजो हिकु स्टेटमेंट ठाहिण जी कोशिशि कयो ऐं जेके माण्हू यकीन कयो पंहिंजो स्टेटमेंट ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि उहे परे खां सुञाता वेंदा आहिनि उन्हनि खे परे खां तव्हां ॾिसी सघो था त उन्हनि खे परे खां सुञाणे सघो था इहो काफ़िनि माण्हुनि जी आदत हूंदी आहे अच्छा जी आदतुनि ते त ॻाल्हाईंदासीं पर जेका ग्लोबली हालात आहिनि कुझु उन ते बि लफ़्ज़ रखी वठूं प्रोग्राम में ग्लोबली जेको कुझु थी रहियो आहे कल्ह राति जेका कशीदगी थी तव्हां ऐं मां ॾिठी ऐं माण्हुनि प्रिडिक्ट कयो पिए त शायदि ख़ुदा न ख़ास्ता वर्ल्ड वॉर 3 जे एरा में असां शामिलु थी वञूं जिन जूं शायदि शुरूआतूं थियनि थियूं पर अल्हम्दुलिल्लाह अलाह सिंह जो वॾो करम आहे त उन तरफ़ एतिरो मज़ीद बुरे हालात जी तरफ़ शयूं नथियूं वञनि हिन वक़्त ताईं जेको शयूं नज़र अची रहियूं आहिनि उन मुताबिक़ त जी हिकु न्यूज़ जेका सुबुह साण असांखे मिली आहे उहा इहा बि आहे त जी फाइनली अगेन जिन पाकिस्तान ऐं इंडिया जे टाइम ते रोल प्ले कयो अगेन उन्हनि ॾाढा अनप्रिडिक्टेबल रहिया हुआ हिन तरह हिन टाइम में बि हे जेको 10-12 ॾींहंनि खां सिलसिलो हलियो पिए उन में बि डिफरेंट उन्हनि जा कॉमेंट्स अची रहिया हुआ डिफरेंट उन्हनि जा ट्वीट्स अची रहिया हिन वक़्तु बि हिननि हिकु वॾो स्टेटमेंट ॾिनो आहे त फाइनली मुबारक ॾिनी आहे त फाइनली जेको सीज़ फायर आहे उहो थी वियो आहे दैट मीन्स त हाणे असां उन कशीदगी जी तरफ़ न वेंदासीं ख़ुदा न ख़ास्ता जंग जी तरफ़ न वेंदासीं जंहिंजो माण्हू प्रिडिक्ट करे रहिया हुआ पर जी उन सां गॾोगॾु चवणु कुझु इहो बि आहे त 12 घंटा ईरान अगरि को बि ख़ुदा न ख़ास्ता को बि स्टेप कोन खणंदो तॾहिं उन्हनि जी तरफ़ां थींदी एंड देन इज़राइल विल स्टार्ट देयर पार्ट इहो चयो वियो आहे हुननि जे ट्वीट जे हिसाब सां बट जी आई गेस दुनिया जी का बि कुंड हुजे दुनिया जो को बि मज़हब हुजे दुनिया जो को बि मुल्क हुजे कंहिं बि शइ जो हल जंग आई गेस न हूंदो आहे ऐं हीअ जेको जंग बंदी जूं ॻाल्हियूं कयूं वञनि पियूं मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्त जो सभिनी खां अक़लमंद तरीन जेको फ़ैसिलो आहे उहो ई आहे बिकॉज़ जंहिं तरफ़ शयूं वञी रहियूं हुयूं अल्हम्दुलिल्लाह ईरान जंहिं तरीक़े सां काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे ईरान जे सपोर्ट में बि आहिनि बिकॉज़ ईरान स्टैंड खयो फ़लस्तीनियुनि जे लाइ विच इज़ आई गेस अगेन हिकु सही स्टेप हो बट छो त उन तरफ़ जेके हालात थी रहिया हुआ उहे इंसानियत जे लाइ तकलीफ़ ते हुआ उहे कंहिं मुल्क जे लाइ न बल्कि तमामु इंसानियत जे लाइ तकलीफ़ ते हुआ हाणे हिन वक़्त ताईं जेके न्यूज़ आहिनि अॻियां छा थो थिए दुआ कयो त हीअ जेका सीज़ फायर जेका न्यूज़ आहे जेका डोनाल्ड ट्रम्प जे तरफ़ां आई आहे इहा न्यूज़ जंहिं तरीक़े सां असांखे पोर्ट्रे कई पई वञे जंहिं तरीक़े सां इंटरनेशनल मीडिया ॿुधायो पियो वञे उहा ई इहा थिए ऐं ईंदड़ जेके 24 कलाक आहिनि या ईंदड़ जेके 12 कलाक आहिनि उहे ई शयूं थियनि जिन जे लाइ ॿुधायो वञे पियो ताकी हीअ जेका कशीदगी आहे उहा ख़तमु थी वई हिकु दफ़ो ॿीहर अमन अमान जी जेका सिचुएशन आहे उहा वराए सां अची वञे सॼी दुनिया में बिकॉज़ ख़ुदा न ख़ास्ता अगरि ईअं नथो थिए ख़ुदा न ख़ास्ता त इलाही मामलात बदतर थी सघनि था ऐं उन में सिर्फ़ु ईरान ऐं इज़राइल शामिलु न हूंदो बल्कि ग्लोबली माण्हू इफ़ेक्ट थींदा जंहिंजी शुरूआति कल्ह राति जो असां ॾिठी जंहिंजी शुरूआति थी चुकी हुई
ख़ैर जी दुआ कयो हिन वक़्तु उहो टाइम आहे जंहिं टाइम ते शायदि असांजे हथनि में उहा दुआ ई आहे, असां दुआ ई करे सघूं था ऐं का ख़बर न हूंदी आहे। हमेशह मां इन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां त तव्हांजी केॾी महिल चयल कहिड़ी ॻाल्हि उहा अर्श ताईं वञी रही आहे त हमेशह पंहिंजे लफ़्ज़नि में सुठियूं सुठियूं शयूं रखियो, दुआ कयो त ही तमामु जेके हालात आहिनि उहे बहितर थी वञनि ऐं तमामु हर इंसान खे चाहे उहो कंहिं बि मज़हब सां ताल्लुक़ु रखे थो, हर इंसान खे इंसानियत जी जेका अहमियत मिलणु खपे उहा वराए सां मिली वञे। अच्छा जी प्रोग्राम की तरफ अचूं था, मुल्क की तरफ अचूं था जिते ही सब थे पियो उते असांखे इहो बि ख़बर पई त जी एयर स्पेसिस जेके आहिनि उहे बंदि थी विया, डिफरेंट फ्लाइट्स जेके आहिनि उहे डिस्टर्ब थियूं। जॾहिं तव्हां उन मैप ते ॾिसो था, जेकी फ्लाइट्स जो मैप आहे उन ते हिकु ख़ाली ख़ला असांखे नज़र अची रहियो हो, पर हाणे आई गेस इन खां पोइ हिननि 12 कलाकनि खां पोइ या हिननि 24 कलाकनि खां पोइ ज़िंदगी जेका आहे उहा नॉर्मली रवां दवा हूंदी, ज़िंदगी जेका आहे उहा नॉर्मली हलंदी। पर छा नॉर्मल न थींदो इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान जो जेको इंडिया जे लाइ जेको एयर स्पेस जेको हो उहो अञा बि मज़ीद टाइम उनजो वधायो वियो आहे त अञा मज़ीद उहो एयर स्पेस बंदि हूंदो, अञा मज़ीद जेको आहे कुझु वक़्तु इंडिया जी जेके कमर्शियल या प्राइवेट जेके बि प्लेन्स आहिनि उहे पाकिस्तान जी फ़िज़ा में न हली सघंदा। गॾोगॾु जी सीज़न जी तरफ़ अचूं था, सीज़न तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था त मैंगोज़ जो सीज़न आहे। मैंगोज़ जी जेका ट्रेडिंग आहे उहा असांजे ख़िते में न सिर्फ़ु असां बल्कि असां उन्हनि 5 ख़ितनि मां हिकु ख़ितो आहियूं जंहिं ख़िते में वधीक तरीन जेका आहे उहा मैंगो जी प्रोडक्शन थींदी आहे ऐं जंहिं तरीक़े सां प्रोडक्शन थींदी आहे उन ई तरीक़े सां मैंगोज़ असांजा ॿाहिरि बि वेंदा आहिनि, इंटरनेशनली बि ॿाहिरि जेके आहिनि उहे ट्रेड थींदा आहिनि। उन ते बि ही तमामु जेके मसइला हलनि पिया उन ते बि उनजो असरु थियो आहे ऐं वञी तक़रीबन 6-7% ॿुधायो थो वञे त तक़रीबन उहे मैंगोज़ हिन दफ़े असांजा ॿाहिरि विया आहिनि। अदरवाइज़ असांजे जेके मैंगो आहिनि उन्हनि जो बि अंबनि जो बि जेको हिकु कारोबार जो जेको सिलसिलो हूंदो हो, जेको एक्सपोर्ट जो सिलसिलो हूंदो हो, उहो बि हिन दफ़े न थींदे नज़र आयो आहे। सो जी हर शइ जेका बि थी रही आहे, जेके बि स्टेप्स जेके आहिनि उहे वरिता वञनि पिया, उन जो रिज़ल्ट जेको आहे उहो को ऐसे जेतिरो सुठो न अची रहियो आहे ऐं उन जो रिज़ल्ट हमेशह जिथे जिथे असांखे लॻंदो आहे त जीअं असां फलां खे नुक़सानु ॾेई रहिया आहियूं पर उन नुक़सान सां गॾु नुक़सानु किथे न किथे असांजो बि थी रहियो हूंदो आहे। अच्छा जी कुझु शयूं जेके काफ़ी सीरियस बि थी वेंदियूं आहिनि पंहिंजे प्रोग्राम जे लाइ, पर मां चाहींदी आहियां त जेके हक़ीक़त आहिनि उन्हनि ते नज़रूं रखंदे इंसानु अॻियां वधे तॾहिं ई इंसानु स्ट्रॉन्ग थी सघे थो। न त उहो चवंदा आहिनि त जॾहिं कबूतर ई ॿिली जी हिकु मिसाल असां वटि आहे त कबूतर जेको आहे उहो ॿिली खे ॾिसे अखियूं बंदि करे छॾींदो आहे, सम्झंदो आहे त मां सेफ़ आहियां। त हीउ उहो टाइम न आहे जंहिंमें तव्हां इहो सम्झी सघो त तव्हां अखियूं बंदि करे इहो सम्झो त तव्हां हक़ाइक़ खां परे आहियो, हक़ाइक़ वरी बि तव्हां सां गॾु आहिनि, हक़ाइक़ वरी बि तव्हां सां गॾु तव्हांजी ज़िंदगीअ में इन्वॉल्व आहिनि। अच्छा जी बिस्मिल्लाह कयूं था ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं तमामु जेका कशीदगी थी रही आहे उन कशीदगी में कुझु अहिड़ियूं शयूं शामिलु करे सघूं जेके तव्हांजे मुंहिंजे फ़ाइदे लाइ हुजनि, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं शामिलु करे सघूं जेके शायदि असांखे हिन टेंशन खां परे त नथी वठी वञी सघनि बट इन जो असरु ज़रूरु घटि करे सघनि थियूं। शोभ भाई जी तरफ़ हलंदासीं। शोभ भाई छा शामिलु थी रहियो आहे सुबुह सुबुह? बड़ा खूबसूरत कलाम है और अली वारिस का पढ़ा हुआ कलाम, लेकिन जो इसकी कंपोजिशन है वो मरहूम उस्ताद नुसरत फ़ज़ल अली खान साहब की ही है। माशाल्लाह, ये वाली पोइट्री ये अली वारिस ने इसको पढ़ा था। चलें जी बिस्मिल्लाह करते हैं, शामिल करते हैं जी शोभी भाई का आवाज़। जिसकी खातिर ये कायनात बनी, अरे वो तो नाना मेरे हुसैन का है, हर ज़माना मेरे हुसैन का है। हर ज़माना मेरे हुसैन का है, दिल दीवाना मेरे हुसैन का है, हक निभाना मेरे हुसैन का है, हक निभाना मेरे हुसैन का है, दिल ठिकाना मेरे हुसैन का है।
और ये घराना मेरे हुसैन का है, हर ज़माना मेरे हुसैन का है। मेरे घर में चिराग जलते हैं, मेरे घर में चिराग जलते हैं, आना जाना मेरे हुसैन का है, दिल ठिकाना मेरे हुसैन का है, दिल ठिकाना मेरे हुसैन का है, हर ज़माना मेरे हुसैन का है, ये घराना मेरे हुसैन का है। मिट गया दौर अब यजीदों का, मिट गया दौर अब यजीदों का, अब ज़माना मेरे हुसैन का है, दिल ठिकाना मेरे हुसैन का है, और ये दीवाना भी हुसैन का है, हर ज़माना मेरे हुसैन का है, दिल दीवाना मेरे हुसैन का है, ये घराना मेरे हुसैन का है, हर ज़माना मेरे हुसैन का है। वाह जी वाह, वाह जी वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जल्दी सा एक ब्रेक की तरफ हलूँ, वापस अची इंशाअल्लाह प्रोग्राम में ॾाढी सारी अहिड़ियूं ॻाल्हियूं शामिल करणियूं आहिनि जेके अॼु तमामु न सिर्फ़ु हूअं स्पेसिफिकली मां पंहिंजी ख़वातीन जे लाइ प्रोग्राम कोशिशि कंदी आहियां त कयां, पर हिन दफ़े मूंखे लॻे थो अॼोको प्रोग्राम ॿिन्ही जे लाइ मुफ़ीद थियण वारो आहे। इवन द किड्स जेके हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि या बाद में ॾिसंदा, उन्हनि जे लाइ बि अॼोको प्रोग्राम मुफ़ीद थियण वारो आहे। रहणो आहे तव्हांखे असां सां गॾु, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम हुसैन, सलाम हुसैन, सलाम हुसैन, सलाम हुसैन, सलाम हुसैन, सलाम हुसैन। वेलकम बैक। प्रोग्राम में मेहमान असां सां गॾु आहिनि, मेहमाननि जी तारीफ़ जी तरफ़ हलूं था असां गॾु। सभिनी खां पहिरीं जेका पर्सनैलिटी तशरीफ़ रखे थी पाण पाकिस्तान जूं पहिरियों योगा थेरेपिस्ट आहिनि, ऐं योगा जे हवाले सां इंशाल्लाह खोड़ सारी शयूं आहिनि जेके पंहिंजे प्रोग्राम में असांखे शामिलु करणियूं आहिनि। एक्सरसाइज़ खां त असां भॼंदा आहियूं, पर योगा अॼुकल्ह ॾाढो ट्रेंडिंग में आहे, त उन जे हवाले सां इंशाल्लाह प्रोग्राम में गुफ्तगू थींदी। मोहतरमा आयशा ख़ान साहिबान जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुल ठीक है। तबीयत ठीक है? ज़िंदगी कीअं आहे आयशा साहिबा? जी कैसी गुजर रही है जिंदगी? बहुत अच्छी, अल्लाह का शुक्र है। कितना अरसा हो गया कराची में रहते हुए? मेरी बर्थ ही कराची की है। अभी तक आपको सिंधी इतनी नहीं आई कि आप दो अल्फाज पकड़ पाए? ये क्या हो गया यार? बस ऐसा भी हो जाता है कभी कभी। तो मुझे तो ऐसा लग रहा है कराची, हालांकि हर सब ज़ुबानें अपनी है, बड़ी प्यारी है, बड़ी खूबसूरत है, बड़ी मीठी ज़ुबान है सब, लेकिन अब पहले मुझे याद है बचपन में हम लोग आते थे तो कराची में किसी को सिंधी समझ नहीं आ रही होती थी, हमें प्रॉब्लम हो रही होती थी, लेकिन अब तो हर जगह सिंधी पाए जाते हैं। फिर भी आपने सिंधी नहीं सीखी? समझ आ जाती है बट बहुत मुश्किल से समझ देर से पहुंचती है। अच्छा जी, हिकु ॿिया महिमान आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहींदमि। पाण हिकु एजुकेशनिस्ट आहिनि, खोड़ सारो कमु हिननि जो एजुकेशन ते थियल आहे। असां गॾु मोहम्मद अदनान शेर अवान साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा। आलम शेर, अच्छा
ये हमारे जावेद साहब हैं एक, वो ज़रा उनकी राइटिंग बड़ी अच्छी है। कैसे हैं आप? अल्लाह शुक्र है, ठीक ठाक, तबीयत ठीक है, जिंदगी अल्लाह की है, शुक्र है, ज़बरदस्त, की है जिंदगी गुजरी अल्लाह रही जी है। मेहरबानी है। अच्छा मोहम्मद आलम साहब, तहां तो मां जॾहिं बि कंहिं एजुकेशन सां मिलंदी आहियां त मां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदी आहियां त तव्हां जी त कॾहिं सुबुह जेका आहे उहा देरि सां कोन थींदी हूंदी। न जे असां सुबुह सुबुह स्कूल पहुचणो हूंदो आहे टाइम सां, असेंबली में। सही, हा त तंहिं करे सुबुह बचपन खां सुबुह जो ई थिए पई। हा ईअं आहे। माशाल्लाह। अच्छा चवंदा आहिनि जेके माण्हू सुबुह जो सवेर उथंदा आहिनि उहे हेल्दी हूंदा आहिनि उन्हनि माण्हुनि खां जेके देरि सां उथंदा आहिनि, तव्हां केतिरो बिलीव कंदा आहियो हिन ॻाल्हि बसि हे त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। फजर जी निमाज़ जे टाइम जेका असांखे उथणु खपे ऐं पोइ हुन सां पंहिंजी रूटीन में जेको कोई कमु असांखे स्टार्ट कंदासीं त इनशाला हुन में बरकत ईंदी ऐं सिहत बि सुठी रहंदी। सही सही। ऐं हूअं बि ॾिठो वञे अगरि असां ॿियनि प्रैक्टिसिस में अची विया आहियूं, पर हूअं ॾिठो वञे त इहो त असांखे क्लियर अल्फाज़नि में सम्झायल आहे त ॾींहुं जेको आहे उहो कम जे लाइ, राति आराम जे लाइ। बिल्कुलु असां वटि उल्टो सिस्टम थी वियो। असां वटि उल्टो आहे, असां राति में कमु कंदा आहियूं ऐं सुबुह जो सुम्हंदा आहियूं, बिल्कुलु आराम कंदा आहियूं। अच्छा मां तो हैरान थी आहियां तो हमारे पास तो वो स्पेशल जो चीज़ें हैं ना वो होती रात को 12 बजे के बाद है कि स्पेशल ऑफर्स भी आपको रात के 12 बजे के बाद मिलेंगी, और 12 बजे के बाद जब डे चेंज हो रहा होता है, डेट चेंज हो रही होती है, तब हमने डिफरेंट जो चीज़ें हैं वो लगा दी होती है, सेल्स जो है हमने 12 बजे के बाद लगा दी। हमें स्पेसिफिकली ऐसा गौर ही होना करना है। बेसिकली अब मिडनाइट ऑफर्स ज़्यादा आ गए। हाँ तो सब ये जगह मिडनाइट ऑफर्स, ये हमें मजबूर किया जा रहा है। असा देखो कसूर कौन है? बहुत आलम साहब रूटीन में ही है यार। हाँ नहीं, कसूर हमारा ही है, सब हमने ही उनको जो है वो आदत डाली है कि हम रात को ऑर्डर्स करते थे, तब उन्होंने ऑफर्स लगा दी। हम जो 50% करते थे अब 70% लोग ऑर्डर कर रहे हैं। बिल्कुल बिल्कुल। वैसे ये हम बड़े लाइट मोड में कह रहे हैं, लेकिन एक्चुअली ये बड़ी ख़तरनाक चीज़ है जो हो रही है और जो बढ़ती जा रही है, और उस पर अभी रिसेंट में मुझे लगता है कोई ऐसी चीज़ मुझे नज़र नहीं आ रही कि जहाँ हम इसको स्टॉपेज देख सकें। अच्छा सबसे पहले तो मैं ये आते ही जो हमने एक ज़रा डिस्कशन की थी, मैं चाहती हूँ कि हमारे व्यूवर्स के सामने भी ये डिस्कशन हो जाए। एक योगा ट्रेनर और एक योगा थेरेपिस्ट, पहले तो ये मुझे बताएं, पाकिस्तान इतना बड़ा हो गया बेचारा, पाकिस्तान माशाल्लाह से हमारा मुल्क, अभी तक कोई योगा थेरेपिस्ट हमारे पास नहीं आया, ऐसा कैसे हो सकता है? देखिए योगा थेरेपिस्ट पाकिस्तान में और भी होंगे, बट हाईलाइट अभी तक नहीं हुए इतने ज़्यादा, क्योंकि अभी तक लोग उसी कंफ्यूजिंग में कि योगा और योगा थेरेपी वो इसको सेम काउंट करें, जबकि थेरेपी हम डिजीज़ के लिए करते हैं। कोई भी हेल्थ इशू है, लाइक जॉइंट्स पेन है, एस्थमा है, या हमें कोई भी शैटिका पेन है, सर्वाइकल है, उसके लिए हम योगा थेरेपी करवाते हैं। लाइक जैसे फिजियोथेरेपी थी, बट ये ब्रीथिंग से प्रैक्टिसेस होती हैं। बट लोगों में अभी भी कंफ्यूजिंग है, वो योगा को और योगा थेरेपी को कंबाइन कर रहे होते हैं। वो कंबाइन ही कर रहे होते हैं। और पहले तो मुझे याद है कि पहले ये होता था कि हम जो नॉर्मल जो वर्कआउट्स होते हैं और उस जो योगा के स्टेप्स होते हैं, उन दोनों को हम डिफ्रेंशिएट नहीं कर पाते थे। हमें एक्सरसाइज और योगा हमें एक ही लगती थी। आहिस्ता आहिस्ता हम योगा को समझने लगे तो पता चला कि योगा में एक डिफरेंट थेरेपीज़ भी हैं जो हो रही हैं, जिस तरह आप करा रही हैं। अच्छा ये बताएं, इसको अगर हम थोड़ा सा मेडिकल साइड से, जिस तरह आपने कहा कि ये थेरेपी है, थोड़ा सा मेडिकल साइड से देखें तो क्या हम इसको एक मेडिकल ट्रीटमेंट काउंट कर सकते हैं? बिल्कुल ट्रीटमेंट काउंट कर सकते हैं, और ये विदाउट मेडिसन है। जब हम थेरेपी स्टार्ट करवाते हैं तो हम मेडिसन स्टॉप करवा देते हैं, क्योंकि अक्सर ऐसा होता है कि थेरेपी के साथ जब हम मेडिसिन भी ले रहे होते हैं तो उसके साइड इफ़ेक्ट्स होते हैं। अक्सर हमें देखने में आया है कि बॉडी पे स्वेलिंग शुरू हो जाती है या रैशेज हो जाते हैं, तो जब हम थेरेपी स्टार्ट करवाते हैं तो मेडिसिन स्टॉप करवा देते हैं। सही सही, ज़बरदस्त है। समझे डॉक्टर से जंग है अब हमारी। डॉक्टर से जंग है वो तो मुझे लगता है, इसीलिए अभी तक कोई थेरेपिस्ट सामने नहीं आया ऐसे, क्योंकि हमने माशाल्लाह हम बड़ी तरक्की कर गए ना मेडिकल फील्ड में, देख रहे हैं। बेसिकली हम लोगों का ये है कि अवेयरनेस आए लोगों में कि लोग मेडिसिन देखें। कुछ बीमारियां ऐसी हैं जिनका हल सिर्फ मेडिसिन है, बस जितनी इनिशियल स्टेज की बीमारी है उनको आप थेरेपी से कवर कर सकते हैं। सही सही। अच्छा ये क्योंकि हम बीमारियों की बात करें तो जल्दी से मैं चाहती हूँ कि हमारे व्यूवर्स को हम ये भी बताते चलें कि कौन कौन सी बीमारियाँ हैं जो इस थेरेपी से क्योर हो सकती हैं। एस्थमा है, सर्वाइकल पेन है, शैटिका है, जॉइंट्स पेन है। मेरी जो रिकवरी में सबसे ज़्यादा केसेस हैं वो इनफर्टिलिटी के हैं। वो लोग जिन्होंने 10 ईयर्स 12 ईयर्स से ट्रीटमेंट करवा रहे थे और कंसीव नहीं किया था, उन्होंने विद इन अ मंथ, 3 मंथ्स, ज़्यादा हमारे पास टाइम है वो 6 मंथ का है। सही माशाल्लाह, ये तो बड़ी अच्छी बात है, क्योंकि ये जो आप सारी चीज़ें बता रही हैं ये वो वाली चीज़ें हैं जो बड़ा प्रोलॉन्ग हो जाती हैं, और अगर आप दवाइयों से कुछ टाइम के लिए इनका क्योर मिल भी जाए तो बाद में फिर ये दोबारा तकलीफ उसके साइड इफ़ेक्ट्स है। देखिए मेडिसिन के साइड इफ़ेक्ट
हर सूरत है। आप कोई भी मेडिसिन लेते हैं, कुछ टाइम बाद आपको पता चलता है कि जो अब मज़ीद नेक्स्ट जो हमारी बीमारी है वो उसी का साइड इफ़ेक्ट है। सही थेरेपी के कोई साइड इफ़ेक्ट नहीं है। जो हमारे टीचर्स हैं, जाहिर सी बात है, जिनसे हमने सीखा हुआ है, तो वो तो ये भी बताते हैं कि योगा में कैंसर का भी इलाज है, क्योंकि देखिए ये ब्रीथिंग प्रैक्टिस है। योगा थेरेपी टोटली ब्रीथिंग प्रैक्टिस है। जब आपके सेल्स में ऑक्सीजन प्रॉपर पहुंचती है ना, तो बहुत सारी बीमारियां आपको नहीं टच करती। ये तो बड़ी अच्छी बात है, और अगर ऐसी चीज़ है तो इसको मुझे लगता है मार्केट में और कॉमन होना चाहिए। हमने तो एक स्टेप उठाया है, लेकिन अॻियां भी मूंखे लगे तो इन शइ खे कॉमन थियणु खपे। बिकॉज़ असां मूंखे लगे तो हाणे असां कुझु घणो वधीक ई असां एलोपैथी ते असां डिपेंड पिया कंदा वञूं। बिकॉज़ ज़िंदगी एतिरी फास्ट थी वई आहे, असांखे मथे में सूर ज़रूरु थींदो आहे त फ़ौरन असां पंहिंजे बेसिकली हम शॉर्टकट्स ढूंढते हैं। शॉर्टकट्स में हम चले गए हैं। बिल्कुल हम कहते हैं बस सर दर्द हुआ है तो फ़ौरन डिस्प्रिन, फ़ौरन पैनाडोल। ये तो समझिए हमारे घर में ग्रोसरी के साथ डिस्प्रिन, पैनाडोल और राइजिक ज़रूर आती है। वो मेरे बैग में ही मिलेगी वो बिल्कुल। तो ये जो इमीडिएट वाला हमें इफेक्ट चाहिए होता है ना, आई गेस इसीलिए हम उस पर एलोपैथी पे ज़्यादा जो है वो रिलाई करते हुए जा रहे हैं। अच्छा जी, इंशाल्लाह कुछ स्टेप्स भी तव्हांखे उन जा ज़रूरु ॿुधाईंदासीं, कंहिं तरीक़े सां थी सघे थी उन जे बारे में ॿुधाईंदासीं, केतिरो अरसो तव्हांखे उन जे लाइ खपे इन जे बारे में बि ज़रूरु डिस्कस कंदासीं। पर उन खां पहिरीं मोहम्मद आलम साहब जी तरफ़ मां वञणु चाहींदमि ज़रूरु। अॼुकल्ह त ॿारनि जूं छुट्टियूं आहिनि, छा मसरूफ़ियात रहंदी आहे आलम साहब? बसि अॼुकल्ह त मोकिलियूं आहिनि, बसि कंहिं स्कूलनि में समर जेका कैंप थींदा आहिनि उहे पिया थियनि। पर असांजी हिकिड़ी प्राइवेट स्कूलनि जी हिकिड़ी एसोसिएशन आहे, जंहिंजो मां मर्कज़ी सेंट्रल जनरल सेक्रेटरी आहियां। त कल्ह असांजी कराची जी हिकिड़ी मक़ामी होटल में असांजी डायरेक्टर जनरल मैडम राफ़िया जावेद साहिबा सां असांजी हिकिड़ी सेमिनार हुई। असां कमु था कयूं अॼु इहे जेकी माहौलियाती आहे बहितरी लाइ हिन लाइ पिया कमु कयूं। त हुन लाइ कल्ह असां इहे कयो आहे त इहे जेको समर वेकेशन पियूं हलनि, हिन में असां ईअं कयूं था स्काउट्स ऐं जेका बि असांजा स्कूल जा ॿार आहिनि हुननि खे हिन में इन्वॉल्व कयूं। छो त तव्हांखे ख़बर आहे जंहिं पट्टी में असां वेठा आहियूं, हे मलीर थी वई, लांडी थी वई, जेकी हे सर्वे रिपोर्ट बि आई आहे त हिकिड़ो त पाणी जी कमी थी वई आहे ॾाढी, ऐं बाक़ी हे जेको वण असांजा कटजनि पिया। ऐं हिन में हाणे ॾिसो न, कराची पहिरियों असां माण्हू घुमण ईंदा हुआ कराची में जी, त हलो कराची में मौसम बहितरीन आहे, वञी घुमूं। हिकु टाइम में माण्हू उते ई रही, ज़िंदगी हाणे उते ई रही। त कराची ऐं इंटीरियर से ईंदे हिन जी ख़बर ई कोन थी पवे, एतिरी गर्मी थी वई आहे। सही। अच्छा मोहम्मद आलम साहब, इन ते असां मज़ीद मां चाहियां थी हिकु डिटेल में असां गुफ़्तगू कयूं त असां वाकई में पंहिंजे ॿारनि खे कंहिं तरीक़े सां बिज़ी रखी सघूं था हिन टाइम में। इन ते ज़रूरु गुफ़्तगू थींदी। कॉलर असां सां गॾु आहिनि, जल्दी सां उन्हनि खे कनेक्ट करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुश आहियो, ख़ैरात जी? ठीकु आहे जी, अल्हम्दुलिल्लाह। केरु ॻाल्हाए रहिया आहियो? जावेद सोलंकी अदी कराची खां। जी सोलंकी साहब, ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अदी मूंखे न डॉक्टर साहिबा खां इहो मालूम करिणो हो त अगरि कोई हिन जो पेशेंट आहे फालिज जो, उन्हनि जी फिजियोथेरेपी खां बाद में बि अगरि उन्हनि पे कोई माना इंप्रूवमेंट नथी अचे त उन्हनि जो कहिड़े तरीक़े सां ट्रीटमेंट कयो वञे? छा योगा सां उन्हनि ते को योगा थेरेपी सां को फ़र्क़ु पइजी सघे थो त उन्हनि खे उहा योगा थेरेपी कराई वञे? सही। अच्छा, तव्हां फिजियोथेरेपीज़ कराए चुका आहियो? जी जी, फिजियोथेरेपी सां भी अगर का इम्प्रूवमेंट नथी अचे तो छा योगा थेरेपी सां कोई उन पे इम्प्रूवमेंट थी सके थी? सिर्फ ये जवाब तो आपने देना है। बिल्कुल बिल्कुल, इसमें योगा थेरेपी में इसकी ट्रीटमेंट है वही है कि हम ब्रीथिंग्स भी करवाते हैं और फिर एक्सरसाइजेस कुछ होती हैं वो भी हम ऐड करते हैं, थेरेपी भी ऐड करते हैं, तो रिकवरी है इसमें। अच्छा, ये जो पैरालाइज अगर हाफ बॉडी है, खुदा न खास्ता फुल बॉडी है, वन साइड, किसी के लिए बता रहे हैं ना ये, हाँ, कि फालिज का इशू हुआ है, तो बिल्कुल यही है कि देखें होता क्या है कि ऑक्सीजन हमारी बॉडी में जब नहीं पहुंच रही होती तो हमारा वो सेल डेड होना शुरू हो जाता है। सही। ये कि रिकवरी में थोड़ा सा टाइम लगेगा, बट ब्रीथिंग के थ्रू रिकवरी है इसकी। रिकवरी है। ठीक है जी। सोलंकी साहब, इन जी बिल्कुल इलाज है, थेरेपी योगा थेरेपी जे थ्रू थी सके तो, थोड़ा टाइम लगंदो बट थी सके तो। ठीक ठीक ठीक, वरी महिरबानी तव्हांजी कॉल करण जी। एंड आई एम श्योर अगर तव्हांखे इन जी ख़बर पइजी वई आहे त तव्हांखे को न को थेरेपिस्ट बि इंशाल्लाह जल्दी मिली वेंदो। वरी महिरबानी कॉल करण जी।
जी मोहम्मद खान साहब कुछ ॻाल्हि असांजी थी रही हुई ऐं मां ज़रूरु इन जे बारे में ॼाणणु चाहियां थी तव्हां जंहिं तरीक़े सां इन्वायरमेंट जे लाइ बहितरी जे लाइ तव्हां ॿारनि खे इन्वॉल्व करे रहिया आहियो इहे वाक़ई असां वटि एक्टिविटीज़ घटि थी वियूं आहिनि मतिलबु जून जुलाई थिए थी त ॿारनि जो जेको राब्तो आहे बिल्कुलु मुनक़ता थी थो वञे एजुकेशन सां। हा असां असल में असां हीअ सम्झूं था त जंहिं महिल गर्मियूं अचनि थियूं त ॿारनि खे मोकिलूं कराए घर में विहारे छॾियो पर ईअं थींदो न आहे। असां में ॾिसो त असांजा ॿार वञी घिटियुनि में खेॾंदा आहिनि ऐं जेतिरो सेफ थींदा आहिनि स्कूलनि में त हुनखां बि उहो वधीक गर्मी में वेंदा आहिनि। त इन लाइ असांजी डायरेक्टर जनरल मैडम राफ़िया जावेद वॾो कमु पिए करे इन ते एनवायरमेंट ते सेमिनार पिए कराए ऐं असांजी जेकी एसोसिएशन आहे पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एंड कॉलेजिस एसोसिएशन हुननि हिन बाक़ाइदा असांखे दावत ॾिनी आहे त असां सां गॾिजी तव्हां इन ते कमु कयो। जंहिंजो सिंध जो सेक्रेटरी आहे अख्तर मीर साहब हुनखे बि इन में इन्वॉल्व कयो आहे। तव्हां असांखे जेको आहे टीचर आहिनि असांजा टीचर आहिनि एज़ ए तव्हां हुननि खे अपॉइंटमेंट कयो छो त एज़ाज़ी हूंदा आहिनि हिन जी को पघार त हूंदी न आहे पर कमु त वठूं न हुननि खां हिकिड़ो हुननि वटि हुननि खे तव्हां एज़ ए लीडर जेको आहे स्काउट लीडर तव्हां हुननि खे लेटर अथॉरिटी लेटर ॾियो त उहो पंहिंजे स्कूलनि में जेको हिकिड़ो यूनिट जेको आहे स्काउट जो ठाहिनि हीअं पंहिंजे इलाइक़े में जेको आहे लोकल वाइज़ उहो कमु हिन ते शुरू कनि त असां हिन ते वधीक असल में कमु करे सघूं था। असां पंहिंजे ॿारनि खां वधीक कमु वठी सघूं था पर असां होॾे वञूं कोन था। अॼु असां रुगो अची विया आहियूं रेटिफिकेशन ते त ॿारनि खे रुगो बसि स्कूलनि में कापियूं भराइणियूं आहिनि बसि हिन ते। असल में अॼु जेकी एजुकेशन आहे न एजुकेशन वधीक खां वधीक ऐं ॿारनि खे जेकी जिदत आई आहे वर्ल्ड में पूरी जिदत आई आहे असांखे बि हुन सां गॾु हलणो पवंदो त हिन में हर कम में असांखे पंहिंजे ॿारनि खे हर एक्टिविटी में पाण सां गॾु वॾनि सां गॾु शामिल करणो पवंदो आहे। तव्हां ॾाढी हिकु जेका रेटिफिकेशन वारी ॻाल्हि कई न इहो हिकु एक्चुअली हिकु वॾो टॉपिक आहे जंहिं ते इंशाल्लाह डिस्कशन थींदी ऐं ज़रूरु उनजो जेको उबतड़ पासो आहे कीअं हुजणु खपे इन ते बि तव्हांजी राय ज़रूरु प्रोग्राम में शामिल कंदासीं। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ वञूं था नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। हाँ जी कुछ बात कर रहे थे हम जी क्या बात हो रही थी हमारी? ऑनर करने वाली बात नहीं थी? अच्छा बाद में करेंगे उस बात को। अच्छा मैं चाहती हूँ कि क्योंकि आयशा साहिबा आप आई हैं तो मैं ज़रा मौके का फ़ायदा उठाते हुए अपने व्यूवर्स के लिए हमारे पास बहुत सारे ऐसे लोग हैं जिनको घरों में बहुत छोटी छोटी तकलीफ़ें हो रही होती हैं। काफ़ी लोग बड़े अच्छे होते हैं जो वो फ़ौरन चले जाते हैं डॉक्टर्स के पास और वो डायग्नोस हो जाता है। काफ़ी लोगों को पता होता है कि उनके साथ क्या हो रहा है लेकिन वो उस चीज़ को फॉर ग्रांटेड लेते हैं और फिर वो ज़ाहिर जब एक्सट्रीम पे चली जाती है तो वो बहुत बुरा करार देती है। तो ये मुझे बताएं कि हमारे पास जो नॉर्मल जो स्ट्रेस के पेशेंट्स भी हैं, हाई बीपी के लो बीपी के पेशेंट्स हैं, उनके लिए अगर हम अपने ऑनियर अपने लोगों को हम कोई थेरेपीज़ बता सकें और आप उनको समझा सकें कि किस तरह वो घर बैठे वो थेरेपी कर सकते हैं, क्या हम ऐसा कुछ कर सकते हैं? बिल्कुल हम ब्रीथिंग प्रैक्टिस कर सकते हैं और उनको समझा सकते हैं सही कि वो कौन सी ब्रीथिंग करें नॉर्मली रूटीन में। बेसिकली देखिए मैं भी सबसे ज़्यादा इशू है कि हमारा जो सांस लेने का तरीका है ना वो चेंज हो गया है। अब हम इससे अंदाज़ा लगाएंगे कि जब न्यू बॉर्न बेबी पैदा होता है तो वो किस तरह सांस लेता है। जब सांस अंदर लेके जाते हैं तो पेट को फुलाता है और जब सांस बाहर निकालता है तो पेट को अंदर ले जाता है। बट हम तो रूटीन में चाहते हैं कि जब भी सांस लें तो पेट अंदर खींचने लगे पता ना चले। तो मेन चीज़ ये कि हमारी ब्रीथिंग ही गलत है। सही तो मेनली हमें सबकी ब्रीथिंग सही करवाने की ज़रूरत है। सही सही आइए भी हमारे असांजे जेतिरा भी बीपी जा पेशेंट्स आहिनि या स्ट्रेस जे जेके पेशेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ असां तव्हांखे आयशा साहिबा थेरेपी ॿुधाए रहियूं आहिनि। आइए जी ये मंच जो कहते हैं ना सिंधी में कहते हैं मंच तव्हांजो आहे तो ये मंच तव्हांजो आहे। आइए और हमारे व्यूवर्स को ज़रा बताइए कि ये किस तरह हम कैसे कर सकते हैं। हम सबसे पहले क्या करने लगे आयशा साहिबा? हम पहले नॉर्मल ब्रीथिंग करेंगे जो कि सब व्यूवर्स के लिए कि ब्रीथिंग हमें सही तरीके से करनी किस तरह चाहिए। सही। अच्छा सांस हमने जब भी लेनी है वो नोज से लेनी है, मुंह से कभी भी सांस नहीं लेनी। क्योंकि जितना भी आपके इन्वायरमेंट में जो भी नेगेटिविटी होती है वो आपकी बॉडी के अंदर फ़ौरन जाती है और फिर उसके नेगेटिव असरात होते हैं। आपने नोज से ब्रीथिंग करनी है। इसकी प्रैक्टिस हम इस तरह करेंगे कि टमी पे आप हाथ रख लें,
ताकि जब हम सांस को खींचें, ब्रीथ को हम इनहेल करेंगे और टमी को हम आउट करेंगे। पेट को पूरा आपने बैलून की तरह फुला लेना है और जब हम एक्सहेल करेंगे माउथ से तो हमारा पेट अंदर की तरफ स्ट्रेच होना चाहिए। क्योंकि हम बिगनर्स को प्रैक्टिस करवा रहे हैं तो इनहेल जब करेंगे तो पेट पे हाथ रख लें ताकि आपकी प्रैक्टिस बेहतर तरीके से हो सके। पेट हमने फुलाना है, सांस को अंदर लेके जाना है और जब सांस को बाहर निकालेंगे तो पेट को अंदर की तरफ स्ट्रेच करेंगे। ये ब्रीथिंग आपने एटलीस्ट 20 टाइम्स इसको डेली बेसिस पे रिपीट करना है। वो आप किसी भी टाइम कर सकते हैं, बट कोशिश ये कीजिए कि इसको खाली पेट करें। खाली पेट जितनी भी ब्रीथिंग की जाएंगी वो फास्टली आपकी बॉडी पे इफेक्ट करेंगी। अच्छा भाई, ये मैं चाहती हूँ कि ये हम सब एक साथ करें। आज तहाँ मोहम्मद आलम साहब तहाँ असांखे ज्वाइन करण चाहे तो बिस्मिल्लाह। ये तो मैंने साथ करनी है। क्या मैं इस पे बैठ सकती हूँ? बिल्कुल, ये बताएं पहले। आप कहीं ये मैं जरा सा ये मैं साथ ये ब्रीथिंग हम कहीं बैठ के भी कर सकते हैं। मोहम्मद साहब अच्छा मता को फायदो थी वने माइक मुझो मता को कागल कोने गडे खड़ी अचो घर वारो माहौल है को मसलो कोने पॉकेट में रखी चलो। अच्छा वे हमने आपके साथ करनी है भाई। बिल्कुल, आप नोज से ब्रीथ इनहेल करें और टमी आपका फूलना चाहिए। पूरा फोकस आपका जो है वो टमी पे होगा। इनहेल करेंगे, इनहेल करते हो तो अंदर जा रहे हैं। टमी कैसे होगा ये? कैसे होगा? बिल्कुल यही चीज़ है कि जो हम प्रैक्टिस करवाना चाह रहे हैं। बेसिकली देखें, जो बात मैंने पहले कही कि हमारी ब्रीथिंग गलत है, जो हमें हर बीमारी, हर जो भी वायरल होता है वो फौरन इफेक्ट करता है। इसलिए कि हम समझे उन चीज़ों को डायरेक्टली इनहेल कर लेते हैं। हाँ। हम कभी मुंह से बैठ के सांस ले रहे होते हैं, जबकि अगर आपको बहुत ज़्यादा एंजाइटी है, डिप्रेशन हो रहा है या आपको कोई भी माहौल समझ में नहीं आ रहा, कोई चीज़ आपको ना खुशगवार गुजर रही है, तो आप सिंपली बैठ के ब्रीथिंग स्टार्ट कर दें। वो चीज़ वैसे ही इनहेल करते हुए आपने पेट को इनहेल करते हुए पेट को फुलाएं। जब सांस को अंदर लेके जाएंगे तो पेट बिल्कुल बहुत आसान है। शोभी भाई आप क्या कर रहे थे रहे? और ब्रीथिंग को रोकिए थोड़ी देर। उसके बाद देखिए इससे आपका टमी भी बहुत जल्दी कम होगा। हाँ, अच्छा एक और बेनिफिट फिर हम सोच सकते हैं, फिर इसके बारे में हम और एक्सहेल जब करेंगे तो आपका जो टमी है वो आपके ऑर्गन से टच होना चाहिए। मैं फील कर एक्चुअली एक्सहेल हो सकता है। नोज से इनहेल करें, माउथ को क्लोज कर लें और जब एक्सहेल करेंगे तो बिल्कुल स्लो, जैसे हम कैंडल बुझाते हैं। जब आप सांस को स्लो बाहर निकालेंगी तो पेट अंदर जाएगा। अगर आपने करेक्ट 3 टाइम्स भी ये ब्रीथिंग आपने इसको सही तरीके से कर लिया तो आपको इसके इफेक्ट इंस्टेंट अभी ही पता चलेंगे। मोहम्मद आलम साहब को भी दिखाया, आपकी सारी नजर मेरी तरफ क्यों है? जरा उनको चेक करें। किसी का पेट अंदर नहीं जा रहा अभी भाई। मेरा गया, मैं पहले से ही अंदर है, क्या करूं बाहर से? नहीं, इसको थोड़ा सा आपने देखे असल जब में एकड़े सेक्शन में कौन थी दो ना आस्ते आस्ते इनहेल कर रहे हैं आप। हां ये डॉक्टर एकड़े तो फिर एक्सहेल करते हुए आपने स्ट्रेच कर। हाँ, ये आप मोहम्मद आलम साहब पे करेंगे। ये जरा उनको सिखाएं जरा कैसे होगा। वैसे मुझे जरूरत भी है। नहीं, देखिए इस ब्रीथिंग की सबको जरूरत है। हाँ, बेसिकली अवेयरनेस देने का मकसद ही है कि हमारी ब्रीथिंग टोटली रॉन्ग है। अभी आपने भी कहा कि ये ब्रीथिंग आपने नहीं की, इन्होंने, तो जजमेंट तो यही हो गई ना। हाँ। कि हमारी ब्रीथिंग, अगर हम इसी चीज़ को सही कर लें तो बहुत सारी जो हमारे वायरल जो भी होता है हमें फौरन अटैक करता है वो ना करें। चल भाई 1 2 3 की कॉल पे। अच्छा, ये वैसे ये जो हम कर रहे हैं ये हमारे तमाम चीज़ों के लिए, मतलब आप ये हाई बेसिक ब्रीथिंग है, ये सबको है। करनी चाहिए। सही। नहीं, ये हाई और लो बीपी के लिए नहीं। अच्छा, वो कुछ अगर और है। आपका हाई बीपी है तो आपने लेफ्ट नॉस्ट्रिल से इनहेल करना है, थोड़ी देर सांस को होल्ड करके रखेंगे और फिर राइट नॉस्ट्रिल से एक्सहेल करेंगे। ये हाई बीपी वालों ये के हाई लिए, बीपी ठीक के है। लिए। और जिनका लो बीपी रहता है वो राइट से इनहेल करके लेफ्ट से एक्सहेल करेंगे। ठीक है। और स्ट्रेस के लिए आप बता रही थी, वो मुझे लगता है कि बहुत सारे लोग हैं, स्पेसिफिकली हमारी जो खवातीन है, स्ट्रेस के लिए हमारी वही ब्रीथिंग है जो हमने स्टार्टिंग में मैंने बताई है कि आप इसको इनहेल करें। देखिए, जब आपका फोकस आपकी बॉडी पे होगा ना, बेसिकली योग ये कहता है कि आपका अपने आप से जुड़ना बहुत ज़रूरी है। और हम लोग आजकल अपने आप से कनेक्टेड नहीं हैं। हम लोग सोशल मीडिया, मोबाइल और दूसरी चीज़ों से कनेक्टेड हैं। जब आप अपने लिए टाइम निकालेंगे और अपने आप पे फोकस करके ब्रीथिंग करेंगे तो आपका स्ट्रेस इंस्टेंट रिलीफ मिलेगा आपको विदिन 1 मिनट। ज़बरदस्त ज़बरदस्त। तो जी अब मैं 1 2 3 के कॉल पे मैं चाहती हूँ कि सभी शोभी भाई समेत, शोभी भाई ज़रा आप इन्वॉल्व हैं। ठीक है, मैं ऑर्थराइटिस की वजह से छोड़ रही हूँ, आपको नीचे नहीं बुला रही। मैं कोशिश करन पे कोशिश कर नहीं, आप सब ब्रीथिंग करें। एर्थराइटिस के लिए तो बहुत बेस्ट है।
देखिए बेसिकली हमारे ऑर्गन्स जो है ना वो प्रॉपर ब्रीथिंग की वजह से सेल हमारा डेड की तरफ जा रहे हैं। जब हमारी ब्रीथिंग प्रॉपर होगी आपके एथराइटिस में भी बहुत फर्क पड़ेगा। हम आगे एथराइटिस की एक्सरसाइज भी शेयर कर लेंगे। हाँ भैया, सुबह म्यूजिक कैसे बजेगा पीछे अगर आप भी करने लग जाएंगे एक्सरसाइज, है ना कि म्यूजिक भी साथ होना चाहिए। हम जरा कुछ सेकंड्स ये एक्सरसाइज एक्चुअली खुद करके एक चीज देखते और हैं। बता दें कि आपने कोई भी ब्रीथिंग जब बिगनर्स लेवल पे करना है तो उसको 20 टाइम्स रिपीट कीजिए। जब आप 20 टाइम्स रिपीट करेंगे इनहेल करके, और कोशिश करेंगे जब भी ब्रीथिंग करें अपने फेस पे स्माइल रखें ताकि Breathing साइड वाले लोग डरे ना। ये ज्यादा डिमांडिंग, ये हमारी थेरेपिस्ट ज्यादा डिमांडिंग नहीं होती जा रही। हम अभी तक पेट में कंफ्यूज है। नहीं, पेट क्लियर हो जाएगा जब थोड़ी सी प्रैक्टिस करेंगे। डेली स्टार्ट कर देना इसको प्रैक्टिस, तो यही होगा कि डेली 3 डेज में आपकी कंफर्म हो जाएगा। आपको पता चल जाएगा कि सिंपल है कि जब सांस आपने अंदर लेके जानी है तो पेट को बाहर निकालना है। सही है। जब पेट अंदर जाएगा तो सांस बाहर आएगी, और जब सांस अंदर जाएगी तो पेट बाहर आएगा। मोहम्मद आलम साहब ऑल्टरनेट है, ऑल्टरनेट है। मोहम्मद आलम साहब मैं कोशिश कर रहा हूँ थे तो वे हम आहिस्ता आहिस्ता सीख रहे हैं। बट देखिए जब आप फोकस करेंगे ना 2 टाइम या टाइम करेंगे आपको यहाँ से समझ आ जाएगी कैसे करना है। ठीक है, अच्छा जल्दी सा एक कॉलर भी हमारे साथ हैं, जरा उनसे भी बात कर लेते हैं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरे में सासगन। हेलो जी कौन बात कर रही हैं? मैं सबा आलम बात कर रही हूँ कराची से। जी सबा, कैसी हैं आप? खैरियत से हैं? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। मैंने ये योगा डॉक्टर से एक सवाल पूछना था कि शुगर पेशेंट को योगा कैसे करना चाहिए, उनके लिए क्या कोई एक्सरसाइज है? बिल्कुल है। उनके लिए होता है हैंड मुद्रा, हम बताते हैं। हैंड प्रैक्टिस होती है बेसिकली हमारी बॉडी के जितने भी प्रेशर पॉइंट्स हैं वो हमारे हाथ की और फुट की फिंगर्स में है। जो शुगर पेशेंट्स होते हैं उनके लिए होता है कि आपकी 2 फिंगर्स और थंब, इसको आप जोड़ के बैठ जाएं 5 मिनट 10 मिनट्स जितनी देर भी बैठ सकते हैं। इसको आप कनेक्टेड करके जब बैठेंगी तो आपको एक बॉडी में ये नहीं कि आप 2 मिनट बैठी या डे 1 बैठी, क्योंकि डे 1 तो आपका फोकस ही नहीं होगा। कुछ दिनों में जब आपका फोकस होना शुरू होगा तो आपको खुद लगेगा कि आपका इंसुलिन लेवल जो है वो सेट हो रहा है। सही। अच्छा वैसे सबा साहिबा, जी जी, ये मोहम्मद आलम साहब भी हमारे साथ बैठे हुए, उनसे उससे कोई सवाल करना चाहेंगी? जी मैं मोहम्मद आलम साहब से भी सवाल करना चाहूंगी मैं। हाँ फरमाइए। उनसे कि भाई ये तो स्कूल एसोसिएशन के हैं, तो उनसे मालूमात करने की अपने स्कूल टीचर्स को ये कैसे हैंडल करते हैं। अभी ये पक्का ये आप सही जज कर रहे हैं। असल में गाल गया है, उर्दू में बात करूँ, उर्दू बोलती है ना, जो समझ सके। असल में हमारा जो स्कूल है, कॉलेज है, उसकी प्रिंसिपल ये खुद है ना। हाँ। तो अभी ये आपके सामने मुझसे, हालांकि हमारा जो कॉलेज है, स्कूल है, उसको हैंडल ये खुद करती है टीचर्स को माशाल्लाह। यार ये तो फिर ये मुझे आपके दुख का एहसास हो सकता है। घर में भी होम मिनिस्ट्री, बाहर भी होम मिनिस्ट्री। ऐसा ही है, देखे ना, तो मैं यहाँ पहुंचा और यहाँ भी फोन आ गया। यहाँ भी फोन आ गया, देखिए बता रही हूँ कि मैं देख रही हूँ। मैं देख रही हूँ। बिल्कुल आप खुश ना हो गया, आप खवातीन के साथ बैठे हुए, वो बता रही हैं आपको। अच्छा जी, बड़ी मेहरबानी, बहुत शुक्रिया आपका कॉल करने का। और बहुत शुक्रिया, बहुत अच्छा रिस्पॉन्स दिया। ओके जी, अल्लाह हाफिज। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज। अच्छा जी, हम करने लगे थे कुछ सेकंड्स के लिए हम प्रैक्टिस, और 20 टाइम्स हमने करनी है, 20 टाइम रिपीट करना है। ठीक है। शोभी भाई हम म्यूजिक के साथ करेंगे और शोभी भाई भी साथ करेंगे। और ये जो जनाब फोन लेके बैठे हुए ना, सांस अंदर ब्रीथ इन करेंगे और टमी को आउट करेंगे। इनहेल, पूरा फोकस आपने ब्रीथिंग पे रखना है। जब पूरा फोकस रखेंगे तो आपको इंस्टेंट रिजल्ट्स भी मिलेंगे। आपको लगेगा कि आपका माइंड जो है वो कहीं और डाइवर्ट हो रहा है। टमी आउट, ब्रीथ इन, एक्सेल। चंद सेकंड के लिए आपने सांस को रोकनी है। उससे क्या होता है कि आपके अंदर पेशेंस आते हैं, आपका इंटरनल जो मसल्स है वो रिलैक्स। कोशिश कीजिए कि जब ब्रीथिंग कीजिए तो आपको अपनी ब्रीथिंग, अपनी सांस की आवाज़ फील होनी चाहिए, और जब ब्रीथ आउट कीजिए तो ये फील कीजिए कि आपकी बॉडी से जितनी भी नेगेटिविटी है, नेगेटिव थॉट्स हैं, या कोई भी चीज़ आपको इरिटेट कर रही है, वो आपकी बॉडी से आउट हो। ये ब्रीथिंग तमाम लोगों के लिए है, स्ट्रेस रिलीफ के लिए और नॉर्मल रूटीन में। बेसिकली ये हमारी सही ब्रीथिंग है कि नोज से आप इनहेल करें और टमी को आउट कीजिए, माउथ से एक्सहेल की। हाई बीपी की ब्रीथिंग की लेफ्ट नॉस्ट्रिल से आपने इनहेल करना है। जितना आप ब्रीथ को इनहेल कर सकते हैं, जितना आप खींच सकते हैं, अपने सांस को खींचना है, और राइट नॉस्ट्रिल से
एक्सेल करना है। अच्छा, ये जो लेफ़्ट नॉस्ट्रल से ब्रीथिंग है और राइट नॉस्ट्रल से आपने इसको एक्सेल करना है। कोशिश कीजिए कि इस ब्रीथिंग को मगरिब के बाद ना करें, क्योंकि ये आपकी नींद को भी कम कर देती है। फिर ये होगा कि मे बी कि आपको स्लीपिंग में इशू हो और नींद आपको जल्दी ना आए। अगर आपको बहुत ज़्यादा नींद आ रही है फिर कर लें, फिर कहीं महफिल में बैठे हुए ताकि थोड़ा सा टाइम हमारा कवर हो जाए। सही। और जो लोग लो बीपी के पेशेंट्स हैं वो हाई बीपी वाली नहीं कर सकते, लेफ्ट नॉस्ट्रल से नहीं करेंगे। जिन्हें भी ये लगता है कि उनका बीपी लो रहता है, या जैसे अब वेदर है हमारा बहुत ज़्यादा गर्मी है, बीपी लो रह रहा है, तो आप राइट नॉस्ट्रल से इनहेल करेंगी और थोड़ी देर हमने सांस को रोकना है, 2 से 3 सेकंड, और फिर लेफ्ट नॉस्ट्रल से एक्सहेल। ठीक है जी, ज़बरदस्त। मुझे लगता है कि हम बड़ा ब्रीफली अपने व्यूअर्स को बता चुके हैं, और अब जो ज़िंदगी में जो कोई स्ट्रेस है शायद वो घटती बने हिनन एक्सरसाइजेस का। बिल्कुल, अगर फोकस रह के करेंगे बिल्कुल कम होगा। अच्छा, ये मुझे बताइए, जो आपने बात की थी कि इससे पेट भी हमारा कम होता है। बिल्कुल, देखिए टोटली हमारा फोकस टमी पर है ना। हाँ, जिसको हम नॉर्मली यूज़ ही नहीं कर रहे होते, सिर्फ खाने के लिए यूज़ करते हैं। सिर्फ खाने के लिए यूज़ करते हैं। ब्रीथिंग प्रॉपर करेंगे, मसल स्ट्रेच होगा तो ऑटोमेटिकली आपका टमी सही सही। अच्छा जी, एक कॉलर से सगदन जल्दी से उनके भी कनेक्ट करे था। अठू जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरन सा सगद नवीद अहमद कोदू के नवीद अहमद साहब किए हो, खैरियत से आए हो, खुश हो? खैर बिल्कुल खुश हैं, तमाम खुश है, खैर है अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल ठीक ठाक। प्रोग्राम नसी रहा है नवीद साहब? जी साया कोदू के कितना दे सोनी बलोचिस्तान में। हाँ 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 हाँ, ज़बरदस्त ज़बरदस्त, बड़ी मेहरबानी कॉल करण जी ले। तो अॼु के प्रोग्राम के हवाले से को सवाल करण चाहींदो? हाँ सर, ये बीपी जो डॉक्टर है ना, ये इन या दिखा दो तवा ये साफ खणो था ना। हाँ। वाले मतलब साल तवा ये केड़ी तरीका है? समझ में ना आयो नवीद साहब? जी हाँ। हाँ, तव्हांखे सम्झ में ना सही तरीके से कोन आयो आहे? न समझ में त अचे पियो न, इहो जेको बीपी जे हवाले सां ॿुधाए पियो न, जी जी, इन तव्हां साफ़ जो को डील था कयो न, इन जे हवाले सां पुछां थो। चलो ठीक है, इंशाल्लाह एक दफ़ो ॿीहर तव्हांखे हाई बीपी जा पेशेंट आयो, लो जा आयो? हाई बीपी जा। हाई बीपी जा पेशेंट आयो, ठीक है। असां तव्हांखे ऑन ईयर एक दफ़ो ॿीहर ॿुधायूं था। वरी मेहरबानी नवीद साहब कॉल करण जे लाइ। ईअं प्रोग्राम ॾिसंदा रहो। भैया हमारे लोगों को समझ नहीं आ रही कि हाई बीपी और लो बीपी का क्या डिफरेंस है, कैसे करनी चाहिए। देखिए, हाई बीपी वालों ने लेफ्ट साइड से इनहेल करना है, सांस को लेफ्ट नॉस्ट्रल से इनहेल करना है, 1 से 2 सेकंड रोकें और फिर राइट नॉस्ट्रल से एक्सहेल कर तो सिंपल, अगर हाई है तो मतलब दिल के खतरो है, दिल उन तरफ खां थोड़ो दिल के हिलायो, सिंपल। इससे ज़्यादा हम सिंपल बिल्कुल नहीं समझा सकते। लेफ्ट नॉस्ट्रल से बेसिकली आई थिंक सो नॉस्ट्रल ब्रीथिंग भी लोगों को क्लियर नहीं है ना, कि एक साइड से सांस कैसे लें, कैसे लें। सारा मसला हमारी ब्रीथिंग्स का है। सही। लोगों को यही चीज़ क्लियर नहीं हो रही कि लेफ्ट साइड से कहाँ से सांस ले रहे हैं, कैसे सांस ले रहे हैं। अब मोहम्मद आमसब को ज़िंदगी में बीपी जो कोई इशू तो कौन रहे हुआ है? बीपी आए मुझे पान बीपी हाई बीपी है? बस अब आप ये करेंगे, ये आप इन्हीं को करें बस। फिर नेक्स्ट प्रोग्राम में हम इनसे रिव्यूज लेंगे। हाँ, इनसे बिल्कुल, आप reviews डेली 20 टाइम्स रिपीट करें इसको, सिर्फ 20 टाइम्स। हाँ। उसके बाद फिर थोड़ा इंक्रीज कर लें 30 टाइम्स, पर इससे ज़्यादा नहीं। 20 टाइम आप किसी भी टाइम बैठ के कर सकते हैं इसको। कोशिश करें कि सोने से पहले कर लें, सही। दोपहर के टाइम कर लें। हाँ सही, जरा घर वाला माहौल ख़त्म करके हम अपनी सीट्स पे चलें ज़रा। हम तो थक गए ऐसे बैठ के। आपको तो आदत है, हम बिल्कुल इस आदी नहीं है। चलते हैं अपनी सीट पे, या कुछ और आप हमारे व्यूअर्स को बताना चाहती हैं? बेसिकली हमारे पास चीज़ें और बताने के लिए, बट व्यूअर्स हमारे कंफ्यूज हो जाएंगे। हाँ, काफ़ी सारी चीज़ें जब हो क्लियर होनी चाहिए ना। सही सही सही, बिल्कुल सही। आइए हम अपने जो शाही जो तख्त है उन पे वापस चलते हैं और चल के जो है कुछ बातें करते हैं। मोहम्मद आसफ, सब ज़िंदगी सही है? ज़िंदगी में सब कुछ सही है? बिल्कुल ज़बरदस्त, माशाल्लाह। अच्छा, बेहतरीन सेशन थियो। हाँ, ज़बरदस्त कुछ अच्छा, करण normally मलाए मूंखे मिलो। ईअं लॻे थो असां ज़िंदगी में, छो त असां हूअं ॿियूं जेके डिफरेंट रेगुलर जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे त कंदा रहंदा आहियूं, पर एक्सरसाइज़िस बि ज़िंदगी में हूंदियूं आहिनि। पर योगा लाइ हिकु जॻह ते वेहण, इहो मूंखे लॻे थो इहो पाण हिकु पंहिंजे पाण में हिकु टास्क आहे। हाँ, बिल्कुल हाँ ना, बिल्कुल। ऐं वो एक्चुअली मूंखे बिल्कुल, महसूस थियो पिए। बेसिकली जो योगा थेरेपी है और योग है, वो यही कहता है कि हमें अपने लिए सोचना है। और ये बात अल्लाह ताला ने भी कही है कि हमें अपने लिए और अपने ऊपर फोकस करना चाहिए।
हमारी अंदर बीमारियां इसलिए ज़्यादा कन्वर्ट हो रही हैं कि हमारा अपने ऊपर फोकस नहीं है, बाकी हर चीज़ पर है। हाँ बिल्कुल बिल्कुल, हम अपने यही आप हो से गया। कनेक्टेड नहीं हैं। बिल्कुल, और इसीलिए तो हम इतना ज़िंदगी फास्ट जो चल रही है, मूंखे लॻे थो न जो रीज़न भी कुछ इहो ई आहे त असांजी निंड भी पूरी ना आहे, असांजो जेको डाइट जो जेको पैटर्न आहे उहो भी सही ना आहे, वही जेको असां खाए रहिया आहियूं उहो भी सही रहे। हर जगह ते असां पंहिंजी ज़ात खे कॉम्प्रोमाइज़ करे बाक़ियुनि सभिनीनि शयुनि ते असां फोकस कयूं था त ॿार भी सुठी जगह ते पढ़नि, घर भी सुठो हुजे, कपिड़ा भी सुठा हुजनि, सिर्फ़ु पंहिंजी ज़ात ते असां फोकस न पिया कयूं। इहो साइड त मां कॾहिं मोहम्मद साहब कॾहिं सोचो भी न हो। सही ॻाल्हि आहे। इहो एक्चुअली इहा हक़ीक़त बि थिए। अच्छा, इहो मूंखे ॿुधायो त असां हिन ॻाल्हि खे मां थोरो सो पंहिंजी एजुकेशन सिस्टम सां बि कनेक्ट करणु चाहियां थी। असां वटि जेको असां ॾिठो आहे त पहिरीं स्कूल्स में वॾा वॾा ग्राउंड्स हूंदा हुआ, आहिस्ते आहिस्ते जॾहिं असां बि एजुकेशन हासिलु कई, ठीकु आहे एतिरा वॾा न हुआ जेका पहिरीं ग्राउंड हूंदा, पर वरी बि असांखे मौक़ो ॾिनो वेंदो पीटी जे ज़रिए, डिफरेंट शयुनि जे ज़रिए कुझु स्पोर्ट्स में एक्टिविटीज़ करण जो। हाणे त मां स्कूल्स ॾिठो आहे बिल्कुलु नंढा नंढा स्कूल्स आहिनि, उते पीटी जे बि जॻह न आहे, अॻियां स्पोर्ट्स त इन खां वधीक स्पोर्ट्स त वॾी ॻाल्हि आहे। त असां पंहिंजी एजुकेशन सिस्टम में जेको ही ख़ला पैदा कंदा पिया वञूं, ऐं शायदि काफ़ी हद ताईं थी बि वियो आहे उहो ख़ला पैदा, इन सां तव्हांखे लॻे नथो असां पंहिंजे ॿारनि जे लाइ नुक़सानु पिया कयूं? असल में जीअं ई आबादी वधंदी गुंजान थिए थी न, त हिन खां पोइ लाज़मी ॻाल्हि आहे, पहिरियों जीअं तव्हां कोड कई आहे ॻाल्हि, त हुन में इहो त आबादी घटि ई, वॾा वॾा मैदान हुआ, खुलिया इलाइक़ा हुआ। हाणे छा थियो आहे त हाणे जेका बि मैदान बि आहिनि या पार्क्स आहिनि त हुन में बि बिल्डिंगूं ठहिजी वियूं आहिनि, ऐं जेका बि गवर्नमेंट स्कूल बि आहिनि त हुननि में बि ग्राउंड हुननि जा बि नंढड़ा करे छॾिया अथनि। हुननि में बि यानी बसि हस्पताल डिस्पेंसरी हिननि खे वधाए ऐं हुननि जी जेकी एक्चुअली जेकी हुननि जी जॻह हूंदी आहे ॿी पर्पज़ लाइ माण्हू हुननि खे विकिणी छॾंदा या यूज़ कंदा आहिनि। ऐं हाणे असांजी एजुकेशन सिस्टम पहिरियों ई असांजे मुल्क जो तमामु घटि आहे, असां में रेशो न आहे एतिरी, हम असांजी लिटरेसी जेकी आहे पहिरियों ई तमामु घटि आहे। ऐं हुन में असां अगरि हर स्कूल में इहे चाहियूं त ग्राउंड हुजे त पोइ कोन थो थी सघे, पर कोशिशि इहा हूंदी आहे त जीअं ई छतूं हूंदियूं आहिनि स्कूलनि जूं वॾियूं वॾियूं, या कंहिंजो वेझो गवर्नमेंट जो प्ले ग्राउंड हूंदो आहे उते, या पोइ स्कूल वारा छा कंदा आहिनि त वीक में या मंथ में को ग्राउंड या पार्क्स हुन में वञी ॿारनि खे जेको आहे उहो एक्टिविटी कराईंदा। ऐं अॼु त एतिरियूं एक्टिविटियूं अची वियूं आहिनि त असां नंढड़ी जॻह ते बि हाणे हिन जॻह ते बि हीअ एक्टिविटी थी वई न, त इन तरह करे था सघूं ऐं कराइनि था स्कूल वारा, ऐं ज़रूरी बि आहे। जेतिरा बि तइलीमी इदारा आहिनि उहो अॼु सॼी जेकी एजुकेशन सिस्टम थी वियो आहे न, मां पहिरियों चयो त हाणे बुक ऐं कॉपी ऐं रटिफिकेशन खां मथे हलिजी वई आहे ॻाल्हि। हाणे ॿार बि हिन खे कोन था मञनि, उहो शयूं वयूं। ऐं हाणे जेतिरी एक्टिविटी तव्हां कराईंदव ओतिरी तव्हांजा ॿार जेका आहिनि उहो अॻिते वधंदा। उहो पुराणो असां वारो सिस्टम रहंदो, असां हाणे कोड था कयूं त यार असां वणनि जे हेठि वेही तख़्ती से लिखी, स्लेटनि ते लिखी असां पढ़िया आहियूं, असां ईअं विया आहियूं, पर हाणे उहो दौरु न आहे। हुन महिल बि अॼु जेकी जिद्दत आहे न, पोइ आईफोन बि कोन हो, सॼियूं शयूं बि न आहियूं, ठीकु आहे। असां जंहिंमहिल हाणे मुंहिंजो बाबो सुबुह खां मूंखे अचिणो हो न, त सुबुह खां टीवी खोले सिन टीवी वेठो, मां चयो बाबा अॼु त मां घर हिते तयारु पियो थियां, तूं अॼु वेठो टीवी पियो ॾिसी, मां वञा थो सही त प्रोग्राम ईंदो न। पर असांखे यादि आहे त असां जंहिंमहिल नंढा हूंदासीं त टीवी हूंदी ब्लैक एंड वाइट, हुनखे दर लॻल हूंदो, की लॻल हूंदो, शाम नशरियात ईंदी, ऐं अम्मा ऐं बाबा वारा हुनखे हथु कोन लाइण ॾींदा हुआ। ऐं अॼु ॾिसो त असां पाण स्टूडियो में वेठा आहियूं, केतिरी जिद्दत अची वई आहे। त असां पंहिंजे ॿारनि खे हाणे हिकिड़े जो कूज़े में जेको आहे हुन में असां बंदि कोन था करे सघूं, त इन लाइ जिद्दत सां गॾु असां हलंदासीं त असां बैन अल-अक़वामी जेको आहे म्यार आहे हुन सां गॾु टाइम सां ऐं वक़्त जी जेकी जिद्दत हूंदी आहे, जंहिं महिल जेकी क़ौम हुन सां गॾु गॾु हलंदी आहे उहा ई तरक़ी कंदी आहे। बिल्कुलु, इहा तव्हां वाक़ई सही ॻाल्हि कई त वक़्त सां गॾु ऐं ज़रूरत सां गॾु इंसान खे मटण लाइ ज़रूरी आहे। अगरि असां पुराणे दौर में असां स्टक थी वेंदासीं त कॾहिं बि अॼोके माण्हू सां कॾहिं कंपीट कोन करे सघंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध,
वेलकम बैक। अच्छा जी, काफ़ी सारी ॻाल्हियूं प्रोग्राम में थी रहियूं आहिनि। कुझु मोहम्मद आन साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी, कुझु ॻाल्हियूं ये बि मां शामिलु करणु चाहियां थी। असां वटि छो त एजुकेशन सिस्टम जीअं तव्हां चयो कॉम्प्रोमाइज़ड आहे, इन बारे में असां सभिनी खे ख़बर आहे ऐं ज़ाहिर आहे उन ते कमु बि थी रहियो आहे। ईअं न आहे त असां बिल्कुलु ई उनखे छॾे ॾिनो आहे। आहिस्ता आहिस्ता असांखे तब्दीली बहितरी बि नज़र अचे थी, जिथे ख़ामियूं आहिनि उते सुठायूं बि नज़र अचनि थियूं। तव्हांजे थ्रू मां ॼाणणु चाहींदमि त एज़ एन इंस्ट्रक्टर, एज़ एन टीचर, जॾहिं तव्हां उस्ताद जी हैसियत सां साम्हूं पढ़ायो था त कहिड़ियूं उहे तव्हां वटि क्वालिटीज़ आहिनि या उन्हनि तमामु उस्तादनि खे तव्हां चवणु चाहींदो जेके हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि, जेके अपनाए असां ॿारनि खे एजुकेशन जी तरफ़ मज़ीद जेका आहे असां अट्रैक्ट करे सघूं था ऐं उहो जेको रटाफिकेशन वारो हिकु दौरु आहे उन खां निकिरी असां सही तरीक़े सां एजुकेशन खे ॿारनि में एब्ज़ॉर्ब कराए सघूं था? महविश असल में ॻाल्हि इहा आहे त अॼु जेको बहसियत उस्ताद मां ॻाल्हि थो कयां त पहिरियों हूंदो हो त असां जेका पढ़ियासीं या असांजा वॾा पढ़िया आहिनि उहो मिसालूं ॾींदा आहिनि या असांजा उस्ताद चवंदा हुआ या घर वारा माउ पीउ जंहिं महिल स्कूल में ईंदा हुआ उस्तादनि वटि तो चवंदा हुआ त बाबा हिननि जो गोश्त तव्हां लाइ वठो ऐं हिन जो हॾा असांखे ॾेई छॾियो, ठीकु आहे। पर हाणे हीउ दौरु न आहे। हाणे उस्ताद खे बि इहे खपे त हीअ तशद्दुद जेको हूंदो आहे, मार कुटाए, डांट डपट, हिन खां गुरेज़ करे। ऐं हिकिड़ो त असांजो जीअं आहे त असांजी जेकी फूड सिस्टम आहे हाणे हुन में एतिरी ताक़त बि न रही आहे। असांजे ॿारनि में उहो जेकी हूंदी आहे सख़्त उहो बि न आहे। त असां ॿारनि खे मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे सभ खां पहिरियों हुननि जी नफ़्सियात खे ॾिसूं। हाणे असां वटि हिकिड़ी क्लास में घटि 3 ॿार हूंदा आहिनि त मां चवां त 3 ॿार हिकु जहिड़ा हूंदा, हुननि जी सोच, हुननि जो पढ़णु, हुननि जो लिखणु, हुननि जी ॻाल्हि खे सम्झणु हिकु बराबरि हूंदी त हे कोन हूंदो। हो 3 मुख़्तलिफ़ हुननि जी सोच हूंदी, हुननि जी कैपेसिटी हूंदी, ठीकु आहे। हुननि जो घर जो सिस्टम, हुन जो पेरेंट्स जो, हुनजो ख़ानदानी क़बाइल सिस्टम जेका असांजा हूंदा आहिनि त सभिनीनि जो धार हूंदो। त असांखे सभिनीनि खे पर स्टडी टीचर जेको आहे हू फुल पाण ट्रेन हुजे। अनाड़ी अॼु असां छा था कयूं कि जंहिंखे कुझु कमु नथो मिले असां चऊं था यार वञूं स्कूल में मास्टर थियूं, ठीकु आहे न। ईअं न त उस्ताद हिकिड़ी वॾी हिकु रब हिकिड़ी हिन में जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेका पेशो हो उन्हनि सां असांखे मुंसलिक कयो आहे। त असांखे घुरे त असां पंहिंजे जेको असांजो हिन में आहे असां हिन में ट्रेन थियूं, हिन में असांखे तरबियत हुजे त जंहिं महिल ॿारु अचे त सबसे पहिले असां हुनखे स्टडी कयूं, हीअ आहे छा, हिन खे पढ़ूं, ॿार खे पढ़ूं त हीअ आहे छा, हिन जो फैमिली सिस्टम छा आहे, हिन जो घर में माउ पीउ छा कंदा आहिनि, हिननि जा माशी वसाइल छा आहिनि। असां पाण त असां जंहिं महिल बि ॾिसूं था असां हाणे चऊं था टीचर हे ई चाहे थो त यार मुंहिंजो ॿार जो प्रॉपर यूनिफॉर्म में अचे, मुंहिंजा शूज़ बि अचनि, टाई बि हुजे, हे बि हुजे। त हुन महिल मूंखे हिन सोच सां गॾु हीअ सोच बि रखणी आहे त यार हिन वटि वसाइल आहिनि, हीअ छो अॼु हिन जी शर्ट आहे पुराणी आहे त छो आहे, ठीकु आहे, पैंट पुराणी आहे त छो आहे, शूज़ हिन छो न नया वरिता आहिनि। त हिन सॼी ॻाल्हियुनि खे उस्ताद खे ख़बर हुजे त हुन तरीक़े सां। ऐं मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, मां पंहिंजी ॻाल्हि बि कयां ऐं मुंहिंजो इहा ॻाल्हि आहे पंहिंजे इंस्टीट्यूट में ऐं जिते बि असां सेमिनार में वेंदा आहियूं, ॻाल्हि कंदा आहियूं या टीचर ट्रेनिंग में वेंदा आहियूं, टीचर्स खे ट्रेनिंग कंदा आहियूं, असां उन्हनि खे इहा ई ॻाल्हि चवंदा आहियूं त जीअं तव्हां घर में पंहिंजे नंढड़े भेण खे या भाउ खे उनमें ट्रीट कंदा आहियो, हिकिड़ो तव्हांजो ब्लड रिलेशन हूंदो आहे, तव्हां उन्हनि खे ईअं ट्रीट कंदा आहियो त पाण स्टूडेंट खे बि ईअं ई इन नज़र सां ॾिसो ऐं ईअं ई हुननि खे ट्रीट कयो, उनजे मुस्तक़बिल लाइ तव्हां फ़िक्रमंद थियो, तव्हां उहो इनशाला पढ़ंदो बि सही ऐं जेतिरो बि ॿार खे अॼु प्यारु ॾींदव, मोटिवेट कंदो। अॼुकल्ह आहे मोटिवेशनल हे दौरु आहे, हे न आहे त ॿार खे हिकिड़ो ॿार खे पहिरियों सबक़ु कोन थो अचे ऐं मां हुनखे चई छॾां 3 ॿारनि जे साम्हूं त तूं आहीं न लाइक़, आपको तो कुछ आता ही नहीं, आप तो है ही न लाइक़, तुम तो कुछ कर ही नहीं सकते हो। त मां हुन ॿार जो फ्यूचर जेको आहे उहो डैमेज करे छॾियो। हाणे मां उस्ताद आहियां, उहो आयो मूं वटि इन लाइ सिखण लाइ, अगरि उहो सिखियल हुजे हा त मूं वटि छो अचे हा न, त सिखण लाइ आयो आहे त मूंखे खपे त मां हुनखे मोटिवेट कयां त अॼु तोखे सबक़ु न आयो आहे
अची वेंदो, को मसइलो न आहे। इनखे ईअं पढ़ंदासीं, इनखे ईअं पढ़ंदासीं। सही, ठीकु आहे सही। अच्छा मोहम्मद आसिफ, तव्हांजी ॻाल्हियुनि मां ॿ शयूं जेके मां मज़ीद इन्हनि तव्हांजी ॻाल्हियुनि खे अॻियां वधाईंदे, हिकु त तव्हां चयो त उस्ताद खे ख़बर हुजणु खपे, 30 ॿार आहिनि त ज़ाहिर उहे हिकु जहिड़ा न आहिनि, उस्ताद खे सम्झ में अचणु खपे, उस्ताद खे पाण खे ट्रेन करणु खपे। छा पाकिस्तान में उस्तादनि खे ट्रेन करण जो, प्रॉपरली ट्रेन करण जो, हूअं त असां वटि सेंटर्स आहिनि, असांखे ख़बर आहे असां किथे बि असां जॉइनिंग कंदा आहियूं, स्पेसिफिकली गवर्नमेंट सेक्टर में असां किथे बि जॉइनिंग असांजी भई ट्रेनिंग थींदी आहे, पर उन 3-6 महीननि जी ट्रेनिंग खां पोइ बि असांखे उस्तादनि मां उहो रिज़ल्ट न पियो मिले। त छा असां पाण सीरियस आहियूं जो असां वटि अहिड़े ई ट्रेनिंग, असां वटि कोर्सिस आहिनि जेके उस्तादनि लाइ हुजनि? असल में आहे, जीअं तव्हां कंट्री जी ॻाल्हि कई आहे त मां ईअं सम्झां थो त असां एजुकेशन खे पंहिंजे मुल्क में सभिनीनि शयुनि खां लास्ट में अची उनखे असां इम्पोर्टेंस ॾींदा आहियूं त यार इहे ईअं ई आहे, बसि हले थो, हलायो हिनखे, सही आहे न। ईअं न खपे जो जेका बि नेशन्स हूंदियूं आहिनि हो जंहिं महिल अॻिते वधंदियूं आहिनि त उहो सभ खां पहिरियों पंहिंजो एजुकेशन सिस्टम जो आहे उनमें बहितरी कंदियूं आहिनि। त हिन में असांखे जंहिं टीचर जी ट्रेनिंग जी तव्हां ॻाल्हि कई आहे, हिकिड़ी त पहिरियों हो B.Ed कंदा हुआसीं, PTC कंदा हुआसीं, CT कंदा हुआसीं, पोइ B.Ed आयो, M.Ed आयो, ठीकु आहे। हाणे हुनजी जॻह अची वियो आहे त टीचर लाइसेंस वठनि, हाणे आयो आहे। पर हुनमें अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध में, असांजी सिंध जी ॻाल्हि कयां त 1800 टीचरनि बि लाइसेंस कोन वरितो आहे। हज़ारनि जी तइदाद, लखनि जी तइदाद में टीचर आहिनि, पर 1800 टीचर बि अञा ताईं हुननि अप्लाई कयो आहे। घणो कर हुननि में गवर्नमेंट सेक्टर जा जेके टीचर आहिनि हुननि अप्लाई कयो आहे, ऐं 200-250 जेको आहे उहो प्राइवेट सेक्टर में टीचर्स जेको आहे अप्लाई कयो आहे। हिन खां ज़ाहिर इहो थो थिए त असांजी उस्तादनि जी बि पाण खे ट्रेन करण लाइ असांजी बि इन तरफ़ न आहे। असां बि चऊं था त वञूं पंहिंजी जेको आहे महीनो पूरो कयूं ऐं वञूं क्लास में हाज़िरी ॾियूं, ठीकु आहे। हाणे हिननि गवर्नमेंट सेक्टर में बायोमेट्रिक आयो आहे त हुनजो बि जुगाड़ पहिरियों ई अची वियो आहे त कीअं हाज़िरी लॻाइणी आहे। इन तरीक़े सां ऐं जेका हूंदा आहिनि इहे महफ़िज अॼु असांखे, अॼु जेकी मां ट्रेन थियो आहे न क्लास में, मूंखे कल्ह जंहिं महिल पंहिंजो लेसन प्लानिंग करणी आहे, क्लास में वञिणो आहे, त मूंखे ॿीहर हिकिड़ी दफ़ा तयारु ट्रेनिंग करे पोइ मूंखे क्लास में वञिणो आहे। मां चवां न 6 महीने 6 मंथ बिफोर मां ट्रेनिंग वठां ऐं पोइ मां हुन खां पोइ वञा क्लास में, न। अॼु त हर ॾींहं खां तब्दीली थी अचे। हिकु कॉलर सां गॾु जल्दी सां उन्हनि खे बि कनेक्ट करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे मैडम नवेश? ठीक लगा पिया, तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक जनाब, तव्हां ख़ैरियत सां आहियो? केरु असां सां गॾु? मां फरहान शेख तो ॻाल्हायां सखर मां। फरहान शेख साहब, तबियत ठीक आहे? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह साईं। प्रोग्राम ॾिसो पिया, कीअं पियो लॻे प्रोग्राम? जी जी प्रोग्राम ॾिसूं था, बिल्कुलु प्रोग्राम बहितर थो लॻे। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। जी मैडम, तालीम जे हवाले सां थोरो जेको आहे त ॾिठोसीं बि, थोरो कुझु ॿुधोसीं बि। तालीम जेको आहे त मुख़्तलिफ़ आहे, जेको आहे शहरनि में घणी तालीम खे तवजो ॾिनी थी वञे ऐं माण्हू पढ़नि बि था, ऐं इलाही जेको आहे त ॿार बि वधीक जेको आहे ॻोठनि में आहे, जीअं काथे ॿाराड़ी आहे, पोइ उते माण्हू छा था कनि, या पंहिंजी औताकनि में वीचारा कुर्सियूं रखी या अहिड़ियूं के शयूं रखी तालीम वटि। सही सही। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेको तालीम जो तव्हां चओ था त ॻोठनि में रिवाज कोन्हे, इन जो ज़िम्मेदार केरु आहे? इंतिज़ामिया या असां पाण आहियूं? इन जो ज़िम्मेदार जेके ॻोठनि जा इंतिज़ामिया आहिनि, जिन्हनि जे ॻोठ में ॻोठ वारा वॾेरा आहिनि, या जिन्हनि जे हथ में आहे ॻोठ सॼा जागीरदार। अच्छा, उहे ज़िम्मेदार आहिनि। छा असां वटि ॻोठ में हिकु सुठो स्कूल हूंदो त असांजा ॻोठ जा सभई ॿार होॾां वेंदा? बिल्कुलु वञनि था, काथे काथे आहिनि बि सही। हिन टाइम काथे काथे जेको आहे सिंध हुकूमत बहितरीनु एजुकेशन तालीम इदारा ॾिना बि आहिनि स्कूलनि में। हिते सोलर प्लेटूं वग़ैरह आहे, उहो स्कूलनि खे टेबल वग़ैरह आहे हो, ऐं काथे न बि ॾिना अथऊं। ईअं त न आहे 5 आंगलियूं बराबरि न आहिनि, ईअं आहे त बसि जिते जागीरदार आहिनि सुठा त उते मिलनि था, ऐं जिते न आहिनि त पोइ खाई वञनि था। सही, इनशाला इन ॻाल्हि ते ज़रूरु प्रोग्राम में डिस्कशन थींदी। वॾी महिरबानी कॉल करण जी, ऐं ईअं ई प्रोग्राम ॾिसंदा रहो, ईअं ई असांखे कॉल्स कंदा रहो। वॾी महिरबानी। को कॉमेंट इन ते करणु चाहींदो मोहम्मद आलम साहब? हा, अदे बहितरीनु ॻाल्हि कई आहे। असल में तव्हां जेको इन्हनि खां सवालु कयो न, हिन जो ज़िम्मेदार केरु आहे? सभ खां पहिरियों असां जेका ॻोठाणा पाण हूंदा आहियूं न, असां ज़िम्मेदार पाण आहियूं।
असां जंहिं महिल वॾेरे वटि वञूं था खाद असांखे ॾे, ट्रैक्टर असांखे ॾे, पाणी टाइम ते ॾे, असां हुनखे छो न त चयूं त असांजे हिते असांजे ॻोठ में तूं स्कूल ठाहे ॾे, ठीकु आहे। जंहिं महिल तूं असांखे चईं थो त फलां MP खे MNA खे तव्हांखे वोट ॾियणा आहिनि, मां हुननि खे ज़बान ॾेई छॾी आहे, तव्हां हुननि खे वोट ॾियणा आहिनि, त हुन महिल तव्हां हुननि खे छो न त चओ त बाबा तूं ज़बान ॾिनी आहे, असां तुंहिंजे ज़बान ते असां त वोट करे आया आहियूं, पर हाणे तूं असांखे स्कूल त ठाहे ॾे न, असांजा ॿार त पढ़नि न। पर असां पहिरियों असां जंहिं महिल पंहिंजो हक़ वठणु पाण न सिखंदासीं, पाण असांखे अवेयरनेस न हूंदी, असांजे मुल्क जी बदकिस्मती आहे की असांखे पंहिंजे हक़ वठण जो तरीक़ो बि कोन थो अचे, असांखे ख़बर बि न आहे असांजा हक़ आहिनि कहिड़ा, ठीकु आहे। त सभिनीनि खां पहिरियों असां पोइ स्कूल हुननि खे चयूं त बाबा स्कूल ठाहियो, अगरि वॾेरो नथो ठाहे ॾिए त पाण असांखे बि त एतिरो शऊर आहे न, एजुकेशन जा ऑफिस आहिनि, जेका बि उते इंतिज़ामिया आहे, DC आहे, AC आहे, असां वञूं एप्लीकेशन ॾियूं, कोशिशि त कयूं न, ऐं न त पोइ वेझो ॿिए कंहिं ॻोठ में स्कूल हूंदो या शहर में स्कूल हूंदो, कंहिं बि तरीक़े सां असांजे हिकिड़े ॻोठ में 100 ॿार आहिनि, असां 10 ॿारनि खे पढ़ाइण में कामयाबु थी वियासीं न, उहो 10 ॿार तव्हांजी अचण वारी नस्ल खे तब्दील करे छॾंदा। उहो ॻोठ बि पढ़ियल आस्ते आस्ते ईअं ई थींदी आहे, बिट बाय बिट थींदी आहे, पर तव्हां उथो त सही न, कोशिशि त कयो न। बिल्कुल सही तव्हां ॻाल्हि की। अच्छा, जैसे तव्हां एजुकेशन की ॻाल्हि की उते मैं थोड़ा सो हम योगा को भी ज़रा इससे कनेक्ट करते हैं, और जब योगा के सीखने सिखाने का मरहला आता है, उसकी ट्रेनिंग का मरहला आता है, और स्पेसिफिकली हम जो थेरेपी की बात कर रहे हैं, क्योंकि ये कनेक्टेड आपकी ज़िंदगी से है, ये आप पेशेंट्स को करा रहे हैं, तो इसकी क्या हमारे पास सही तरीके से हमारे पास क्लासेस ली जा रही हैं और सही तरीके से हमारे पास ट्रेनिंग दी जा रही हैं? देखिए मैं विश फर्स्ट ऑफ ऑल तो ये कि पाकिस्तान में योगा थेरेपी की अवेयरनेस नहीं है। यहाँ पर वही हम शॉर्ट टर्म यूज़ कर रहे होते हैं कि मेडिसिन पे स्विच हो जाते हैं, बट अगर हम उन्हें इस चीज़ के लिए अवेयर करें कि थेरेपी से भी ठीक हो सकते हैं, तो कहते हैं इतने दिन कौन लगाएगा, हम इतने दिन कैसे करेंगे, अच्छा पूरे मंथ आना होगा, ये तो फिर बहुत मुश्किल है। जब आप मेडिसिन पे हज़ारों रुपए खर्च करें, इसकी तो फीस भी ज़्यादा नहीं, इकोनॉमिकल होती है, मंथली 5000 है, बहुत ज़्यादा कोई हाई फाई ले रहे हैं इस वक्त वो 25,000 है, बट डिपेंड करता है कि आपकी ट्रीटमेंट भी किस डिजीज़ की है। अगर उसको लॉन्ग टर्म लेके चलना है तो जाहिर सी बात है आप 25,000 तो नॉर्मली भी मेडिसिन पे आजकल खर्च कर देते हैं, थोड़ी सी भी मेडिसिन आप कोई भी लें तो आपके 15,000 10,000 तो वैसे चले जाते हैं, तो नॉर्मल हो और गया। फिर उसके साइड इफेक्ट भी हैं, हम पैसे भी देते हैं, मेडिसिन भी खाते हैं और उसके साइड इफेक्ट भी लेते हैं। मैंने एक बड़ी चीज़ नोट की है कि जब आप एक मेडिसिन खाते हैं ना, तो वो आपको वो पता नहीं क्या क्या, जैसे आप कह रही हैं साइड इफेक्ट है, ये साइड इफेक्ट है या कुछ और है। जहाँ आपने एक मेडिसिन खाई आपको दूसरी की ज़रूरत पड़ जाती है, फिर आपने दूसरी खाई आपको तीसरी की ज़रूरत पड़ जाती है। एक कॉलर हमारे साथ है, जल्दी से उनको भी प्रोग्राम में शामिल कर लेते हैं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी केरे निसा सगत मां हाजी शम्स मीर जद थो ॻाल्हायां मदीने खां। जी हाजी साहब कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। मूंखे ॿुधायो दुआऊं कयो पिया, न सिर्फ़ मुल्क जी दुनिया जी ख़ैरियत जे लाइ। हलनि थी पयूं, तव्हांजा सलाम पढ़ियासीं हिन जुमे ते नालो वठी। अरे महिरबानी महिरबानी महिरबानी, एॾो ख़ुशि रखे तव्हांखे। वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी। प्रोग्राम ॾिसो पिया अॼु जो? हा प्रोग्राम हले पियो, उस्ताद सुठो पियो ॻाल्हाए, फर्स्ट क्लास। सही सही। को सवाल का ॻाल्हि करणु चाहींदो अॼु? महिरबानी करे वो डॉक्टर खे चवनि वो ब्लड प्रेशर जी का अहिड़ी दवा ॾसे असांखे जो हमरा हाई थी थो वञे, असांजो पाड़ेसरी आहे। भैया थेरेपी किसी गोली में आती है? नहीं, ये किसी थेरेपी की कोई गोली नहीं आती। असांजी थेरेपिस्ट असां सां गॾु हाजी साहब वेठियूं आहिनि जेके तव्हांजूं दवाऊं छॾाए रहियूं आहिनि, जेके तव्हांखे थेरेपीज़ ॿुधाए रहियूं आहिनि, ऐं दवा ते पोइ तव्हांखे ख़र्चो न आहे करिणो। मूंखे ख़बर आहे सऊदी में दवा ॾाढी महांगी आहे, डॉक्टर बि ॾाढा महांगा आहिनि। ॾाढी महांगी आहे। हा, तव्हांखे दवा अॼो को प्रोग्राम तव्हां सॼो खणी ॾिसजो इंशाल्लाह, जॾहिं बि यूट्यूब ते अपलोड थिए। तव्हां BP जी ॻाल्हि कई त उन जे इलाज तव्हांखे बिना पैसनि जे, बिना कंहिं डॉक्टर जे अॼोके प्रोग्राम में मिलंदो। महिरबानी महिरबानी महिरबानी, वॾी महिरबानी कॉल करण जी। जल्दी सां अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे, अल्लाह से आबाद रखे। वॾी महिरबानी। जल्दी सां हिकु ब्रेक जो टाइम आहे नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक।
अच्छा जी, असां छो त थेरेपिस्ट जी असां एजुकेशन के बारे में ॻाल्हाए रहियासीं, तो ज़रा सा ये जल्दी से, क्योंकि हम वाइंड अप की तरफ हैं, तो मैं जल्दी से ये बात शामिल करना चाहती हूँ कि हमारे पास जिस तरह उस्तादों के लिए भी हमारे पास लाइसेंसिंग आ रही है, थेरेपिस्ट के लिए भी कल को हम यही फ्यूचर देख रहे हैं कि हमारे थेरेपिस्ट के पास भी लाइसेंस होगा कि यही इलाज कर सकता है। बिल्कुल ऐसा होना चाहिए। देखिए अभी तक तो अवेयरनेस ही नहीं है थेरेपी, योगा थेरेपी के हवाले से, बट इंशाल्लाह अगर इन फ्यूचर ये चीज़ें होती हैं तो बिल्कुल लाइसेंस होना चाहिए और थेरेपिक हमारे पास रजिस्टर्ड होने चाहिए। जैसे मैं इंटरनेशनली अमेरिका से रजिस्टर्ड हूँ, अमेरिकन जो योगा एसोसिएशन है उससे हम लोग रजिस्टर्ड हैं, तो इसी तरह होना चाहिए ताकि जो लोग आपके पास आ रहे हैं उन्हें भी ट्रस्ट हो कि हम किसी लाइसेंस्ड बंदे के पास जा रहे हैं। कोई बेसिकली अब वही है ना कि आप किसी भी जिम में चले जाएं तो वो एक्सरसाइज करवा रहे हैं उसको भी योगा में काउंट करें, बेसिकली अवेयरनेस नहीं है। और यहाँ पर सर्टिफाइड ट्रेनर्स बहुत कम है। हर वो बंदा उठ के ट्रेनर बना हुआ है जो खुद कर रहा होता है और 3 मंथ्स बाद वो करवाना शुरू कर देता है। और ये आपने जो जिम की बात की ना, ये एक्चुअली बड़ी सीरियस बात है, क्योंकि मैंने जिम में लोगों के मसल रप्चर होते हुए देखे हैं, बोन्स जो है वो ब्रेक होती हुई देखी हैं, डिफरेंट प्रोटीन शेक्स के थ्रू लोगों को बीमार होते हुए देखा है। तो ये वाकई सच बात है कि हम अपनी एक्सरसाइज सीख लेते तो हमें लगता है कि हम सबको करा सकते हैं, हालांकि ऐसा नहीं है। हर बॉडी डिफरेंट होती है, हर किसी के हेल्थ इश्यूज डिफरेंट है। आपको नहीं पता कि सामने वाले की बॉडी में क्या हेल्थ इश्यूज है। बेसिकली मेरी अपनी जर्नी भी यही थी कि मैं जिम ही जाती थी, तो मैंने वहीं से इस चीज़ को जो है वो किया कि सबको एक ही फ्लोर वर्कआउट करवा रहे हैं। किसी का हार्मोन डिस्टर्ब है, किसी को सर्वाइकल का इशू है, आप सबको स्ट्रेंथ ट्रेनिंग करवा रहे हैं, वेट लिफ्टिंग करवा रहे हैं। सर्वाइकल वाले को आप वेट लिफ्टिंग करवाएंगे, उसकी तो जिंदगी वैसे ही आधी हो जाएगी। हाँ, बिल्कुल, तो हर बंदा हर चीज़ के लिए नहीं होता, ये चीज़ के लिए हमारे डॉक्टर्स को भी, हमारे थेरेपिस्ट को भी अवेयर होना बहुत ज़रूरी है। बिल्कुल। अच्छा, आखिर में एक सवाल आप दोनों से मेरा ज़रूर होगा, और ज़रूर ये जानना चाहती हूँ कि फॉर एग्जांपल एक ज़रा फ्यूचर में हम देख लेते हैं कि जिस तरह हमारे डॉक्टर्स ने राज किया हुआ है दुनिया पे, इस तरह हमारे थेरेपिस्ट राज कर रहे हैं, तो किस तरह का थेरेपिस्ट का एनवायरनमेंट होगा? क्योंकि हम आज तो हॉस्पिटल में जाते हैं तो पहले बीपी हमारा वैसे ही बढ़ जाता है हॉस्पिटल के अंदर जाते ही, जो माहौल हम देख रहे होते हैं। तो जब थेरेपिस्ट अपनी जगह पे बैठेगा और उसके पास कोई पेशेंट आएगा, किस तरह का माहौल होना चाहिए? मुझे लगता है कि इस टाइम को आने में बहुत टाइम लगेगा। उसकी वजह ये कि डॉक्टर्स इतनी जल्दी हमें आगे आने नहीं देंगे। वो कहेंगे लोग मेडिसिन पे ही रहें। और बेसिकली हमारी आवाम भी, हम खुद भी, अगर हम अपनी भी बात करें तो हम यही सोचते हैं कि हमें कहीं जाना है तो हम फ़ौरन से ठीक हो जाएं, फलाना इवेंट अटेंड करना है। बेसिक ये कि हमें थेरेपी की तरफ स्विच करना चाहिए। टाइम हमें लगेगा बट उसके कोई साइड इफेक्ट नहीं है ना, तो अभी थेरेपी की अवेयरनेस आने के लिए तो बहुत टाइम चाहिए। हाँ, बहुत है, लेकिन जब भी आएगा हम एफर्ट कर सकते हैं। हाँ, एफर्ट कर सकते हैं, लेकिन जब भी आएगा तब हमें क्या वही माहौल मिलेगा जो आज हमें हॉस्पिटल में मिल रहा है? वो हेल्दी पाकिस्तान हो जाएगा। ठीक है, तहां जी तरफ सेम गाल खणंदे मोहम्मद आला साहब अचण चाहिंदम त असांजे ॿारनि खे कहिड़ो एनवायरनमेंट मिलणु खपे? छो त मूं न सिर्फ़ु हॉस्पिटल्स में, मां स्कूल्स में भी अॼुकल्ह ॾिसां पई त ॾाढो प्रेशराइज़ आहिनि ॿार, ऐं काफ़ियुनि जॻहियुनि ते इंटरनेशनली तव्हां ॾिसो त असां वटि हिकिड़ो फर्स्ट सेकेंड थर्ड जेका ग्रेडिंग आहे उहा हाणे रही कोन्हे। ऐं उहे माण्हू इन ॻाल्हि खे वधीक सही था सम्झनि, बल्कि सर्वेज़ इहा चवनि था त जॾहिं तव्हां ग्रेडिंग हटायो था ऐं सभिनीनि ॿारनि खे इक्वली पढ़ायो था, पोइ चाहे उन पासिंग मार्क्स खां 1 नंबर मथे खयो आहे या उहो जेको 100% खणी आयो आहे, उन्हनि सभिनीनि खे बराबरि करार ॾियनि था। त तव्हां छा था सम्झो त छा अगरि असां इन तरीक़े जी का एक्टिविटी कयूं त असांजा ॿार वधीक इम्प्रूव कंदा? अच्छा, मैं वैसे तव्हांजी मां इंफॉर्मेशन लाइ ॿुधाए छॾियां त असांजे सिंध में बि हे ग्रेडिंग सिस्टम जेके आहे अची वई आहे। हिन जेके हाणे एग्ज़ाम थिया आहिनि, हिननि जी जेके रिज़ल्ट ईंदी ईअं ईंदी, ठीकु आहे। ऐं बाक़ी इंशाल्लाह बहितरी लाइ जेके असांजो एजुकेशन मिनिस्टर आहे सिंध सैयद सरदार अली शाह साहब, ख़ुदि पाण बि अदीब आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, कोशिशि करे थो। कोशिशि जेको माण्हू करे थो उनजी तारीफ़ करणु खपे। ऐं इंशाल्लाह असां मायूस न आहियूं। असांजे मुल्क में सॼियूं शयूं आहिनि, पर थोरी असांजो छो त हिकिड़ो असां तरक़ी याफ़्ता में नथा अचूं, तरक़ी पज़ीर मुल्क में था अचूं, थोरा असांजा मसाइल बि आहिनि। पर इहे जेका कुझु ॾींहं अॻिते असां पाकिस्तान जी सॼी 25 करोड़ आवाम जेकी आहे हिकु पेज ते आई, ऐं सॼा सियासतदान बि आया, आवाम बि आई, सभु कुझु हिकिड़ो झंडो खणे पाकिस्तान जो आया न। त इंशाल्लाह जंहिं ॾींहुं असां में इहे सोच अची वई न,
त असां हिकु आहियूं। असांजूं इहे जेको मस्जिदूं आहिनि हिन जा मुला इहे बि सभु हिकु जॻह ते अची विया। असांजा स्कूल वारा बि सभु हिकु जॻह। ऐं असांजी इहे दर्जाबंदी जंहिंजो एजुकेशन में दर्जाबंदी आहे न, पहिरियों तव्हां ॿुधाईंदा हुआ पीला स्कूल ऐं हे स्कूल ऐं हो स्कूल, हे असांजे ॿारनि में मायूसी पैदा था कनि। ॿार वञण खां पहिरियों हाणे असांजो ॿार जंहिं महिल स्कूल वञे थो हुनजो हिकिड़ो एम हूंदो आहे फ्यूचर में, त मां डॉक्टर थियणु थो चाहियां, मां इंजीनियर थियणु थो चाहियां, मां अॻिते कंहिं सुठे इदारे में वञी ऑफिसर थियणु थो चाहियां, पर उहो पंहिंजे हालात खां ॾिसी मायूस थी वेंदो आहे। पर मां हे चैनल जे थ्रू हे मैसेज थो ॾियां, ईअं न आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान खे अहिड़ी पावर ॾिनी आहे त हू जेको बि विश कंदो आहे रब हुनखे पूरी कंदो आहे। इंसान जेको बि पंहिंजी सोच में आणींदो आहे ऐं पंहिंजे मुंहं सां पंहिंजी ज़बान खां उहो लफ़्ज़ ॿाहिरि कढंदो आहे, रब हुनखे पूरो कंदो आहे। रब हुनखे पूरो कंदो आहे, उहो पूरो कंदो आहे। त असांजे ॿारनि खे बि हालात खां घबराइणु न खपे, कोशिशि करणी खपे। ऐं जंहिं महिल हुन में एबल हूंदो न, एबिलिटी जेकी हूंदी आहे उहो किथे बि लिकल न रहंदी आहे, उहो पाण खे मथे हिकु न हिकिड़ी मथे ईंदा। त ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि चई, वाक़ई तव्हां सही ॻाल्हि कई त जेको माण्हू महिनत कंदो आहे या जंहिं माण्हू जे अंदरि एबिलिटी हूंदी आहे उहा हिकु न हिकु ॾींहुं नज़र ज़रूरु ईंदी आहे। वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी असांजे प्रोग्राम में गॾु हुजण जी, असांजे व्यूवर्स खे खोड़ सारियूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं ॿुधाइण जूं, खोड़ सारियूं थेरेपीज़ ॿुधाइण जूं, ऐं असांजे ॿारनि खे मोटिवेट करण जी वॾी महिरबानी। आख़िर में असां शामिल करे रहे हूँ शोएब भाई जो आवाज़। शोएब भाई क्या शामिल हो रहा है? जी बड़ा खूबसूरत से गीत है ये भी, बड़ा प्यारा। और वैसे से हमारे बरकत खान साहब ने गाया था, क्योंकि ये जो एक ओरिजिनल एक जो मेलोडी है और कंपोजिशन है वो सिंधी हमारे आर्टिस्ट ने बहुत प्यारे उस्ताद बरकत का जी। तो उसके बाद फिर सैयद नूर साहब ने इसको फिल्म में लिया, तो अरशद महमूद साहब की आवाज़ में ज़्यादा हिट हुआ, तो वही सॉन्ग। तो वो हम गा रहे हैं। और ये शोएब भाई ने पूरी बात में ये नहीं बताया कि ये फरमाइश आई है यहाँ से, इसीलिए हम गा रहे हैं। इंशाल्लाह मुलाकात तव्हां सुभाणे थींदी। तेसि ताईं ॾिया सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी शोएब भाई। तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो, शाम का ये पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।